बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाणी जल जलालहू, पाणी जान जमाल, पाणी सूरत पिरीअ जी, पाणी हुस्न कमाल, पाणी पीर मुरीद थिए, पाणी पाण ख़याल, सभु सभोई हाल मंझाई मालूम थिए। असीं निंड जा नेण आहियूं पिरीं, सुते साह जागे वञे दूर दूर, सितारा लताड़े असांजो शऊर। अस्सलाम वालेकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ। ऐं अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो ऐं प्रोग्राम अवां जो पंहिंजो सुबुह मेहरान खणी आऊं हाज़िर आहियां। सुबुह सुबुह जो सलाम अवां सभिनीनि खे हिन सुबुह मेहरान जी स्क्रीन तां क़बूल पवे। सुबुह हमेशह ख़ूबसूरत हुजे थी ऐं आगाज़ कंहिं बि कम जो चयो वेंदो आहे त जेकॾहिं सुठो आहे त पोइ अंजाम बि सुठो हूंदो आहे। ईअं ई ॾींहं जो जेकॾहिं आगाज़ सुठो हूंदो आहे त असांजो पूरो ॾींहुं पूरो स्केजुअल तरतीब सां गुज़रंदो आहे। ऐं मूंखे उहे माण्हू वाक़ई में जॾहिं मां थोरो पढ़ंदी आहियां मूंखे लॻंदो आहे त रूल्स ऐं रेगुलेशन्स वारा माण्हू जेके आहिनि उहे ॾाढा सुठा इंसान हुजनि था। उन्हनि खे ज़िंदगी में पंहिंजूं हदूं ख़बर आहिनि, उन्हनि खे ख़बर आहे त असांखे कहिड़े टाइम खां पंहिंजी रुटीन शुरू करणी आहे, केतिरे टाइम ताईं असांखे जेको आहे न सभु शयूं वाइंड अप करे वरी पोइ सुम्हणो आहे। ऐं तमामु शयूं हर हंधि उन्हनि जी जेका आहे न हिकिड़ी तरतीब नज़र अची रही हूंदी आहे, पर कॾहिं कॾहिं शयूं जेको आहे सो तरतीब खां ॿाहिरि बि निकिरी वेंदियूं आहिनि। ऐं पोइ वरी असांजो छा कमु आहे, असांजी ज़िमेदारी आहे त असां पंहिंजे पाण खे संभालियूं। चयो वेंदो आहे न त जेको इंसानु पंहिंजो पाण सां सचो आहे त उहो पंहिंजे घर सां बि सचो हुजे थो ऐं पोइ वरी हुनजी कॉन्ट्रीब्यूशन पंहिंजे मुआशिरे में बि पंहिंजे समाज में बि सुठी हुजे थी। त असांजी तरबियत में इहा शइ ज़रूरु हुजणु घुरिजे त इंसान खे पंहिंजो पाण सां कमिटेड थियणो हूंदो आहे, पंहिंजो पाण सां सचो थियणो हूंदो आहे। सचाई पंहिंजी ज़ात सां इंसान जी जेकॾहिं हूंदी त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो इंसानु तमामु शयुनि खे सुठे अंदाज़ में खणी हलंदो। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम में पाण थोरो लॉ एंड ऑर्डर जे हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं ऐं असांजे मुल्क में कानून ऐं कानून नाफ़िज़ कंदड़ असांजा इदारा ऐं उनखां पोइ अमल दरामद कीअं आहे, किथे किथे असां जूं पंहिंजूं ग़लतियूं आहिनि, किथे कोताहियूं आहिनि ऐं किथे किथे असांजे इदारनि जूं कोताहियूं आहिनि ऐं कीअं असांजो आम अवाम आम पब्लिक कीअं सर्वाइव करे रही हूंदी आहे, हिन बाबति ॻाल्हाईंदासीं। ऐं सभिनीनि खे ख़बर आहे त हर ॾींहं ते असांखे हिकिड़ो नओं केस मिली रहियो हूंदो आहे ऐं पाण हाणे ॾाढा आदी बणिजी चुका आहियूं। असां सभिनीनि खे आदत पइजी चुकी आहे, हर ॾींहं ते को न को केस, का न का अहिड़ी वारदात, का न का अहिड़ी ख़बर आहे जेका जीअ खे त झोरे रही हूंदी आहे, पर तमामु शयुनि जा पाण आदी पिणु बणिजी चुका आहियूं। त असांजे समाज में हर ॾींहं ते को न को क्राइम, हर ॾींहं ते को न को मसइलो, हर ॾींहं ते को न को फॾो साम्हूं ईंदो ई आहे, तकरार साम्हूं ईंदा ई आहिनि। पर सभु शयूं जेकॾहिं हिकदमि ठीकु थी वञनि त पोइ इहो को जादू ई थी सघे थो न। इहो मुमकिन असां वटि इहा शइ मुमकिन न आहे त हर शइ प्रॉपर अंदाज़ में ठीकु थी वञे। पर हा, हर माण्हू पंहिंजी पंहिंजी जॻह ते जेको मौजूदु आहे उहो कमु कीअं करे थो, वरी बि हिते सचाई जी ॻाल्हि अचे थी, ऑनेस्टी जी ॻाल्हि अचे थी ऐं कमिटमेंट जी ॻाल्हि अचे थी। त तव्हां जंहिं बि उहिदे ते फ़ाइज़ आहियो, जिथे बि तव्हांखे ख़िदमत करण जो मौक़ो मिले थो, उते छा मां 100% ॾियो था ऐं इंसानु छा पंहिंजी ज़ात सां मुतमइन थिए थो। तमामु शयुनि ते अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। वॾो ॾाढो मसइलो आहे नौजवाननि जो जेके नशे जे वर चढ़ी वञनि था ऐं जॾहिं नशे जे वर को बि नौजवान चढ़ी वञे थो त उहो पंहिंजी ज़ात खां कटिजी वञे थो। जॾहिं इंसानु पंहिंजे पाण खां ई कटिजो वञे त पोइ ॿिए जे बारे में माना देयर इज़ क्वेश्चन मार्क, त उहो पोइ ॿिए इंसान सां, पंहिंजे घर भाती सां, पंहिंजे घर में छा ई उहो रोल प्ले करे सघे थो। ऐं बाद में जॾहिं उनजी कॉन्ट्रीब्यूशन जी ॻाल्हि अचे थी, सोसाइटी जी ॻाल्हि अचे थी, त उते उहो छा ई परफॉर्म करे सघे थो, छा ई कॉन्ट्रीब्यूट करे सघे थो। सो तमामु शयुनि ते अॼु ॻाल्हाईंदासीं, नौजवाननि जे मसइलनि ते अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। नाज़रीन, प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैकेट वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कोपन में दाख़िल कयो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो, मौक़ो हासिलु कयो। टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो जो तव्हां हिसो बणिजी सघो था, खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। मुंहिंजा आयल जेके मुअज़्ज़िज़ महिमान मौजूदु आहिनि हिन मंच ते, हिन अंगण ते, हिन स्क्रीन जे अॻियां, उन्हनि जा चहिरा अव्हीं ॾिसंदव। पहिरियों नंबर सीट ते जनाब मूंसां डॉक्टर शाहनवाज़ दल साहब मौजूदु आहिनि। ॾाढा सुठा साइकेट्रिस्ट पाण आहिनि, ॾाढा ख़ूबसूरत पाण इंसान आहिनि, ॾाढा सुठा राइटर आहिनि, ॾाढा सुठा मोटिवेशनल स्पीकर आहिनि। पब्लिक हेल्थ हुननि जी फील्ड आहे ऐं तमामु एक्टिविटीज़ हुननि जूं हमेशह
सुठियूं हूंदियूं आहिनि मुख़्तलिफ़ कॾहिं कंहिं ट्रेनिंग में कंहिं सेमिनार में कंहिं सेशन में इन्हनि खे स्टेज ते ॻाल्हाईंदे ऐं ॿुधंदी आहियां ऐं तादाद जेतिरो नौजवाननि जो मौजूदु हूंदो आहे ऐं ख़ामोशी सां जंहिं अंदाज़ में सभु ॿुधी रहिया हूंदा आहिनि माना यंग ब्लड साम्हूं वेही करे कंहिं मोटिवेशनल स्पीकर खे ॿुधे त पोइ सम्झ में इहा ॻाल्हि ईंदी आहे त उन मोटिवेशनल स्पीकर जो कमु केतिरो थियल आहे केतिरी महिनत आहे उनजी केतिरी स्ट्रगल आहे पंहिंजी ज़िंदगी में दिलि जी गहराई सां तव्हांखे चऊं था अस्सलाम वालेकुम हैव अ गुड मॉर्निंग थैंक यू कीअं आहियो ठीकु आहियो डॉक्टर साहब अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा करम आहिनि माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त जनाब ॿियो नंबर सीट ते मूंसां ज़ियाउद्दीन शेख साहब मौजूदु आहिनि अॻूणा प्रेसिडेंट सदर सेक्रेटरेट बार पाण रहिया आहिनि सिविल सोसाइटी सिविल साइड इन्हनि जी प्रैक्टिस आहे ऐं सिविल सोसाइटी में ऑब्वियसली इन्हनि जो हिकिड़ो सुठो रोल आहे तमामु ख़ूबसूरत पाण इंसान आहिनि दिलि जी गहराई सां मां तव्हांखे भलीकार चवां थी मैं आपको वेलकम कहती हूँ सुबह मेहरान प्रोग्राम में उन खां अलावा जी असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि GM लगारी साहब वकील अॻुवाण पाण आहिनि ऐं सिविल सोसाइटी जा बि पाण अॻुवाण आहिनि दिलि जी गहराई सां तव्हांखे बि भलीकार चऊं था अस्सलाम वालेकुम कीअं आहियो ठीकु आहियो माशाल्लाह जी ज़बरदस्त ज़ियाउद्दीन शेख साहब आपसे प्रोग्राम का स्टार्ट लेना चाहूँगी और बहुत सिंपल क्वेश्चन होता है मेरा कोई न्यू मेहमान प्रोग्राम में होता है तो मैं पूछती हूँ कि आपकी मॉर्निंग किस तरह होती है तो आपकी मॉर्निंग भी हम जानना चाहेंगे जी अल्लाह का शुक्र है कि मॉर्निंग सुबह फजर की नमाज के लिए उठते हैं तो अल्लाह के नाम से मॉर्निंग होती है और फ़र्ज़ अदा करते हैं नमाज के लिए जी हाँ और फिर उसके बाद जो है वो कुछ ज़िक्र अस्कार के बाद फिर ब्रेकफास्ट होता है फिर हम अपने रूटीन के हिसाब से कोर्ट में अपने जो है वो अटेंडेंस के लिए चले जाते हैं जी जहाँ मुख्तलिफ़ किस्म के नौयत के केसेस हमारे पास उस दिन लगे होते हैं बिल्कुल हम उसको जो है वो अटेंड करते हैं केसेस को जो केसेस चलने वाले होते हैं उनको बाकायदा जो है वो या तो एविडेंस होती हैं तो एविडेंस चलती हैं या जो है आर्गूमेंट्स होते हैं तो आर्गूमेंट्स चल रहे होते हैं जी बिल्कुल मतलब एक प्रॉपर पंचुअल आपका स्केड्यूल आपकी रूटीन अच्छा GM लगारी साहब अवां खां थोरो ॼाणणु चाहींदासीं अवां जी सुबुह कीअं हुजे थी अल्हम्दुलिल्लाह सुबुह जो जीअं माना रूटीन असांजी हूंदी आहे सभ खां पहिरीं तयारी करे कोर्ट पहुचंदा आहियूं पोइ सुबुह खां शाम ताईं कोर्ट जा जेके केसिस वग़ैरह हूंदा आहिनि उन्हनि केसिस खे जेको आहे सो फॉलो कंदा आहियूं उन्हनि खे परसू कंदा आहियूं कोर्टनि में जेके ट्रायल्स वग़ैरह हूंदा आहिनि उहे हलाईंदा आहियूं हाई कोर्ट में जेके केसिस वग़ैरह हूंदा आहिनि पोइ उन में पिटीशनूं हुजनि या जेके माण्हू क़ैद काटे रहिया हूंदा आहिनि उन्हनि जो अपीलूं हुजनि उहे हलाईंदा आहियूं ऐं अलाह जो शुक्र आहे तमामु बहितरीन नमूने सां जेको आहे असांजी सुबुह जी जेका असां शुरूआति थींदी आहे अलाह साईं खां दुआ घुरंदा आहियूं त अलाह साईं असां जंहिं मक़सद लाइ निकिरंदा आहियूं उन में अलाह साईं असांखे जेको आहे कामयाबी ॾे अहिड़े हिसाब सां जेको असांजी रूटीन हूंदी आहे ज़बरदस्त ज़बरदस्त नाज़रीन अॼु एडवोकेट्स प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं साइकेट्रिस्ट प्रोग्राम में मौजूदु आहिनि त जेको बि डिस्कशन हूंदो ॾाढो ज़बरदस्त ऐं यूज़फुल अव्हां ताईं पहुचंदो मां 7 डिसेंबर जे हवाले सां बि ॻाल्हि कंदी हलंदमि मेहरान टेलीविज़न जो ॾाढो सुठो हिकिड़ो स्लोगन आहे पाण सभु सिंधी कल्चरल डे सेलिब्रेट कंदा आहियूं डिसेंबर में साल जे आख़िरी महीने में ऐं मेहरान टेलीविज़न जो स्लोगन हमेशह हिकिड़ो सुठो स्लोगन पाण सभिनीनि खे नज़र ईंदो आहे ऐं हमेशह मेहरान टेलीविज़न जो जेको कमु आहे उहो बि तालीम ते हूंदो आहे हुनरु सिखो ऐं नशो छॾियो सिंध सवारियो तालीम हासिलु कयो इन ई तरह जो स्लोगन हिन भेरे बि मेहरान टेलीविज़न जो आहे सो डॉक्टर साहब ही असांजो स्लोगन आहे ऐं जॾहिं नशो छॾियो जी ॻाल्हि थिए थी ऐं हुनरु सिखो सिंध सवारियो पढ़ो लिखो अव्हां छा चवणु चाहींदव ॾिसो बुनियादी तौर ते जेको नशो आहे उहो समाज खे एॾो ई जीअं खाए पियो ऐं नशो बेसिकली नौजवान नसल खे जेको आहे न सो मसक करे पियो उनखे तबाह करे पियो उनखे ताराज करे पियो उनखे ख़तमु पियो करे हाणे जेकॾहिं को माण्हू को फ़र्दु को नौजवान नशो करे थो त पोइ इल्म खां जी हा कम खां ऐं समाजी क़दरनि खां बिल्कुलु ख़तम तो थी वञे उनजे अंदरि कुझु बि नथो बाक़ी बचे उहो हिकिड़ो खोखलो इंसान आहे जेको पंहिंजी तलब नशे जी घुर्ज ऐं नशे जे वाइपे जे पोयां चोरियूं करे थो मुख़्तलिफ़ वारदातूं करे थो मुख़्तलिफ़ कूड़ ॻाल्हाए थो मुख़्तलिफ़ समाजी बुराइनि जो हिसो थिए थो त पोइ जेको तव्हांजो स्लोगन आहे सदाईं तालीम हुजे सिहत हुजे तव्हां सदाईं समाजी मसइला हुजनि कानूनी घुर्जूं हुजनि उन जे हवाले सां तव्हां अॻिभर रहंदा अचो ऐं असांजो तव्हांजो जेको साथ आहे उहो काफ़ी सालनि जो आहे ऐं मूं इहो शइ नोट कई आहे
त सिंध में सभ खां पहिरीं जेको आहे सो तइलीम ते मेहरान टीवी ऐं उनजे सरवाणनि जेको आहे न सो कमु कयो। उनखां पोइ अॼु जेकॾहिं तव्हां नशे ते ही जेको 365 ॾींहं अॻियां आहिनि जेके 7 डिसंबर खां पोइ शुरू थींदा ऐं उन ते तव्हां ब्रेन स्टॉर्मिंग कयो पिया ऐं नशे जे हवाले सां असांजे नौजवान अॼुकल्ह तव्हांखे मूं वटि मुंहिंजी क्लिनिक ते 8 साल वारो ॿार बि आइस पी अचे थो, 15 सालनि वारो ॿार बि अचे थो ऐं माउ पीउ रोईंदा अचनि था। ऐं उन्हनि खे चवंदो आहियां त ही तव्हां हिननि खे वठी वञो डॉक्टरनि वटि या ही तव्हांखे गेलींदा वतन। त चवण जो मक़सदु इहो आहे त वालिदेन उन ई उमिरि जे हिसनि में हूंदा आहिनि जिते उन्हनि खे सिहत जे मामलनि सां जेको आहे हूंदा आहिनि त उन्हनि खे ॿार वठी अचनि या उन्हनि ॿारनि खे गिले गिले पकड़े वठी अचनि। कल्ह 2 ॾींहं 4 ॾींहं 5 ॾींहं लगातार जेको आहे तव्हां जेकॾहिं रोज़ मूं वटि 20 माण्हू अचनि था त उन मां 12 माण्हू तव्हांखे मिलंदा कंहिं न कंहिं नशे में मुब्तला ऐं वरी जेकॾहिं 12 माण्हुनि जो तजियो कंदा आहियूं त 7 माण्हू तव्हांखे आइस में मिलंदा ॿियनि नशनि में। त चवण जो जेको मेन मक़सदु इहो आहे त क़ौमूं ऐं मुल्क ऐं सुल्तनत तॾहिं तरक़ियूं कंदा आहिनि जॾहिं इल्म में अॻभरा हुजनि, हुनर में अॻभरा हुजनि, अख़लाक़ी क़दरनि में अॻभरा हुजनि ऐं नशे खां पाक हिकिड़ो समाज ठहे। सिंध ऐं पाकिस्तान जेकॾहिं नशे खां पाक थो थिए ऐं त पोइ तरक़ियूं अवसि मिलणियूं ई आहिनि। पर हींअर जेको असांखे घणो तणो कमु करिणो आहे उहो नौजवान नसलनि ते करिणो आहे छो त 65% जेका पाकिस्तान जी आबादी आहे उहा नौजवाननि ते मुश्तमिल आहे ऐं उहे मुस्तक़बिल में ज़िया भाई आहे या लगारी साहब आहे या आऊं आहियां, असां लहंदड़ सिज आहियूं ऐं नौजवान उभरंदड़ सिज आहिनि त उन्हनि खे तरक़ियूं करणियूं आहिनि, उन्हनि खे असांजी सीटुनि ते वेहणो आहे। हिते त अॼु ताहिरा वेठी आहे त सुभाणे ॿी का ताहिरा अची वेंदी, शाहनवाज़ जी जॻह ते ज़िया भाई जी जॻह ते लगारी साहिब जी जॻह ते ॿियो केरु अची वेंदो। त चवण जो जेको मेन मक़सदु आहे त ही सदियुनि जो सफ़र आहे। हिन सफ़र जे लाइ ज़रूरी आहे त सामान ऐं सांभाउ कजे। त जीअं तव्हां 7 डिसंबर जे हवाले सां हिकिड़ो स्लोगन जारी कयो आहे त पढ़ंदो हुनरमंद थींदो ऐं नशे खां पाक थींदो त सिंध बि अॻियां वधंदी, सिंध बि तरक़ी कंदी। असां बुनियादी तौर ते पाकिस्तान जे ॿियनि सूबनि खां थोरो पोइते पियल आहियूं, वसीला समूरियूं शयूं असां वटि वधीक आहिनि पर असां इल्म में, असां सम्झ में ऐं असांखे जेके मौक़ा मिलनि था उन्हनि में असां थोरो पोइते आहियूं। जेकॾहिं असां वेही ॻाल्हि करियूं त थरपारकर जी, बदीन जी, मुख़्तलिफ़ ॾोरान इलाइक़नि जी हींअर आऊं ताज़ो वाई पांदी वियोसि कैम्प करणु त उते मूं ॾिठो इल्मु कोन्हे, उते मूं ॾिठो पाणी किलोमीटरनि खां भरे था अचनि। सही ॻाल्हि आहे। उते एतिरा मेंटली रिटार्डेड ॿार आया, असां 497 माण्हुनि खे दवाऊं मुफ़्त में ॾिनियूं, उन्हनि जो इलाजु कयो। हितां खां केॾो ॾूरां पंधु हुयो पर उहा जॾहिं उते कमु कयोसीं त असांखे थकावट जो अहसासु न थियो छो त हिकिड़ो जज़्बो हुजणु खपे ऐं ही इदारनि जा जेके जज़्बा आहिनि न उहे बि ईअं ई अॻियां ईंदा त असां अॻियां वधी सघंदासीं। तव्हां हमेशह मूं पहिरीं ज़िक्र कयो इंट्रोडक्शन में त तव्हांजी एक्टिविटीज़ ॾाढी ज़बरदस्त हूंदियूं आहिनि। एज़ अ हीरो तव्हां असांजे हिन सोसाइटी में पंहिंजो रोल प्ले करे रहिया आहियो। सो ॾाढो ज़बरदस्त तव्हांजो हमेशह कमु हुजे थो ऐं अॻियां बि मां पहिरीं चई चुकसि त अव्हांजी लिस्ट इलाही माशाल्लाह सां वॾी हूंदी आहे। सो अपकमिंग तव्हांजा प्लान्स उन बाबति बि अॼु जे प्रोग्राम में ज़रूरु डिस्कस कंदासीं छाकाणि जो तमामु एक्टिविटीज़ असांजे हिन समाज जे लाइ, नौजवाननि जे लाइ, असांजे मारोड़नि जे लाइ उहे तमामु शयूं काराइतियूं हुजनि थियूं। ज़ियाउद्दीन शेख साहब, आज हम थोड़ा पीछे जाएंगे और आपकी जर्नी जानना चाहूँगी किस तरह से स्टार्टिंग हुई, स्कूलिंग, कॉलेज और यूनिवर्सिटी का टाइम कैसे गुजरा? जी मैंने पिकेट स्कूल से प्राइमरी लिया था, फिर एक सरकारी स्कूल से मैंने मैट्रिक किया, फिर एफजी कॉलेज से मैंने इंटर किया था, फिर एलएलबी किया मैंने। तो मेरे वालिद एडवोकेट थे माशाल्लाह। 2013 में उनकी डेथ हुई तो 55 साल उनकी प्रैक्टिस रही है माशाल्लाह। मेरे बड़े भाई भी वकील हैं, मेरे छोटे भाई भी वकील हैं। तो इस प्रोफेशन से हमारा बड़ा पुराना ताल्लुक़ है, चैम्बर हमारा बड़ा पुराना है। वालिद नूरुद्दीन शेख का नाम था, बड़ा एक नाम रहा है हैदराबाद के अंदर। तो इस प्रोफेशन से हमारा बड़ा अच्छा ताल्लुक़ है, बड़ा गहरा ताल्लुक़ है, ख़ानदानी ताल्लुक़ है। हमारे खून में रच बस गई है वकालत। और मेरे जो और बच्चे जो हैं, भतीजे हैं, वो फिर प्रैक्टिस में आ रहे हैं, वो भी वकालत कर रहे हैं माशाल्लाह। माशाल्लाह। अच्छा, वाई एलएलबी, एक तो चीज़ आपने क्लियर की कि बाबा भी एडवोकेट थे, भाई भी एडवोकेट है, लेकिन ऐसा होता है ना कभी हमारी चॉइस कुछ और भी हो सकती है। जी चॉइस तो हो सकती है लेकिन ये प्रोफेशन बड़ा ज़बरदस्त है। इस प्रोफेशन को अगर हम इबादत समझ के करें तो इतना अच्छा प्रोफेशन है। लोगों के मसले हल करते हैं जब हम, तो
हमें इतना सुकून मिलता है, इतनी तसल्ली होती है और अल्लाह पाक भी इससे हमसे राज़ी होता है। तो वो चीज़ें फिर हमारी ज़िंदगी में आ रही होती हैं, वो बाहर हमारी ज़िंदगी में आ रही होती हैं। जब आप किसी की मदद करते हैं, आप सच्चे दिल के साथ किसी के साथ खड़े होते हैं, तो फिर आपको सुकून भी मिलता है और आपकी ज़िंदगी में बाहर भी आती है। बिल्कुल बिल्कुल, बड़ी खूबसूरत बात की आपने। लगाई तव्हांजे तरफ़ अॻियां वधंदासीं ऐं अव्हां खां बि पुछणु चाहींदमि अव्हां जो स्कूल टाइम कीअं गुज़रियो, उहो नौजवानी जो वक़्तु, कॉलेज जो, यूनिवर्सिटी जो, ऐं LLB चूज़ छो कई? सभ खां पहिरीं मुंहिंजे जेका प्राइमरी तालीम हासिलु कई पंहिंजा बाणे ॻोठु मोहम्मद लाइक़ लगारी में, शेख बिरकियो टंडो माऊ ख़ान। उन खां पोइ जेको मैट्रिक आहे उहो पंहिंजो हाजी दोस्त पावर में मैट्रिक क्लियर थियण खां पोइ इंटर ऐं BA मूं कयो पंहिंजो टंडो माऊ ख़ान कॉलेज में। उन खां पोइ मूंखे पहिरियां खां ई बचपन में शौक़ु हूंदो हो, ऐं जॾहिं वकील ॿुधंदो हुउसि त पाण चवंदो हुउसि तव्हां वकील थींदुसि। मुंहिंजी हिकिड़ी माना दिली ख़्वाहिश हूंदी। सही सही। पर पढ़ाई जे दौरान असां जेको आहे सो पंहिंजो रोज़गार बि कंदासीं, ॿनी ॿारो बि संभालींदासीं। उन खां पोइ बाबा बि मूंखे चवंदो बाबा तूं जेको अॻियां कोशिशि कर ऐं जेको आहे पंहिंजो तालीम खे जेको अॻियां वधाए। पोइ 2005 में आऊं हैदराबाद में शिफ्ट थी आयुसि, सिर्फ़ु इन ई मक़सद लाइ त लॉ में मुंहिंजी एडमिशन थिए ऐं LLB करे सघां। सही। 2005 में जॾहिं मां आयुसि हैदराबाद में, पोइ मुंहिंजी एडमिशन थी लॉ में। 2009 में मूं लॉ क्लियर कयो, LLB क्लियर कई। 2010 में मुंहिंजी एनरोलमेंट थी। 2012 में मुंहिंजी हाई कोर्ट जी एनरोलमेंट थी, हाई कोर्ट जो वकील थियसि। 2014 में मुंहिंजी LLM कंप्लीट थी वई। मूं LLM में बि जेको आहे सो स्पेस न ॾिनो, माना जेको आहे सो कंटिन्यू पंहिंजी माना जेको आहे सो तालीम खे जारी रखियो। उन खां पोइ मुंहिंजी जॾहिं हाणे 15 साल स्टैंडिंग आहे, प्रैक्टिस आहे, त मुंहिंजा काफ़ी सारा केस बि रिपोर्ट थिया हाई कोर्ट में, जंहिंमें अपीलूं आहिनि ऐं कुझु सिविल केसिस आहिनि, क्रिमिनल केसिस आहिनि या पिटीशन्स वग़ैरह आहिनि। उन खां पोइ मूं पंहिंजी जेको आहे सो फाइल तयारु करे पंहिंजी सुप्रीम कोर्ट जे लाइ तयारी कई। उन में बि मूंखे फिटनेस मिलियो। हाणे सुप्रीम कोर्ट में मुंहिंजो जेको आहे सो फाइल पेंडिंग में पियल आहे, इनशाला मुंहिंजी सुप्रीम कोर्ट में बि एनरोलमेंट थी वेंदी। पर मुंहिंजी जेका ख़्वाहिश हुई वकालत वारी, सिर्फ़ु इन ई लाइ हुई त आऊं कुझु जेको आहे सो आम माण्हू लाइ, आम पब्लिक लाइ, ग़रीब लाइ, मिसकिन लाइ कुझु करे सघां। हिन बि मुंहिंजे हिन वक़्तु बि जेका मुंहिंजी तरजीह हूंदी आहे उहा वधि मां वधि जेका सभु पब्लिक खे हूंदी आहे, पैसे खे न हूंदी आहे। ऐं मूं वटि तक़रीबन 90% जेके केसिस वग़ैरह आहिनि तमामु ग़रीब मज़दूर तबिके जा माण्हू आहिनि, उन्हनि जा केस आहिनि जेके बग़ैर फीस जे। ऐं जेको आहे सो कोशिशि कंदो आहियां त पंहिंजे खीसे मां बि भले ख़र्च थिए, पर अॻियां माण्हू खे जेको आहे सो अदालत मां इंसाफ़ वठी ॾियां। उन खां पोइ ॾिसंदो आहियां कॾहिं कॾहिं अहिड़ा हालात बि थी वेंदा आहिनि त पोइ जेको आहे सो अदालत खां ॿाहिरि वञी करे किथे एहतजाजी मुज़ाहिरो हूंदो आहे या धरणो हूंदो आहे, ग़रीबनि मज़दूरनि जे लाइ आवाज़ बुलंद करणो हूंदो आहे, त असां उते बि जेको आहे सो कोशिशि कंदा आहियूं। हा बिल्कुलु, उते बि टाइम जी पाबंदीअ सां आइन कानून ऐं इख़लाक़ जे दायरे में उते जेको आहे पंहिंजा एहतजाजी मुज़ाहिरा बि रिकॉर्ड कराईंदा आहियूं, धरणा बि हणंदा आहियूं। पर इहा ई कोशिशि हूंदी आहे त इन्हनि ग़रीबनि खे पंहिंजो हक़ु मिले। सो इन हिसाब सां पंहिंजी वकालत खे जेको आहे सो तरजीह ॾींदो आहियां। ऐं मूंखे जेको आहे सो ज़ाती शौक़ु बि आहे। इनशाला मुंहिंजी सुप्रीम कोर्ट जी एनरोलमेंट थी वेंदी, पोइ सिविल कोर्ट खां सुप्रीम कोर्ट ताईं पंहिंजा जेके केसिस वग़ैरह हूंदा आहिनि, आम माण्हू जी मदद जे हिसाब सां जेको आहे सो पंहिंजा केस विढ़ंदुसि। ज़बरदस्त ज़बरदस्त। वधीक पाण अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। वक़्तु थी वियो आहे नाज़रीन शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, सो असां पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। सुबह मेहरान प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन जो हिसो बणिजी सघो था, खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। केॾांहुं न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर वेलकम चवां थी अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में।
ऐं मां इंट्रोडक्शन में बि ॻाल्हि करे चुकमि त अॼु पाण असांजे जेके ॿार आहिनि उन ते बि ॻाल्हाईंदासीं, एडवोकेट्स प्रोग्राम में मौजूदु आहिनि त लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन ते बि ॻाल्हाईंदासीं, आम माण्हुनि जे मसइलनि ते बि ॻाल्हाईंदासीं, छो त हिते मौजूदु हूंदा आहियूं त चाहींदा आहियूं त अव्हां जो ई आवाज़ असीं बणिजी सघूं। सुबुह मेहरान प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो हाणे थींदो तव्हांजनि पंहिंजनि शहरनि में ऐं तव्हां खटे सघंदव खोड़ सारा क़ीमती इनामात। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। ज़बरदस्त महिमान मौजूदु आहिनि। शाहनवाज़ दल साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि, ज़ियाउद्दीन शेख साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि, GM लगारी साहब प्रोग्राम में मौजूद हैं। ज़ियाउद्दीन शेख साहब आपकी तरफ बढ़ना चाहूँगी। आप प्रेसिडेंट सदर डिस्ट्रिक्ट बार रहे हैं, किस तरह वो टाइम गुजरा और मैं चाहूँगी कि उस टाइम को आप याद करें। जी मैं इलेक्ट हुआ था 2024 में एज ए प्रेसिडेंट डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन हैदराबाद, और तकरीबन हमारे पास इनरोलमेंट है तकरीबन 7,000 से ज़ायद वकला की हमारे डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन हैदराबाद के जो एनरोल्ड एडवोकेट्स हैं। तो मकसद सिर्फ यही था कि वकला की वेलफेयर के लिए काम करना है हमें, और अच्छे अच्छे प्रोजेक्ट्स वकला के लिए लेकर आने हैं। तो अल्हम्दुलिल्लाह मैं जब प्रेसिडेंट बना तो फिर मेरा भी इसी काम के अंदर सिलसिला रहा कि प्रोजेक्ट्स पर मैं काम करूं। तो सबसे पहले हमारे पास चूँकि लाइब्रेरी बहुत छोटी है तो उसके ऊपर मैंने काम करने की कोशिश की। तो उस वक्त के हमारे चीफ जस्टिस साहब थे अकील अब्बासी साहब, मैंने उनसे मीटिंग की और सारी सिचुएशन बताई उनको। तो उन्होंने हमें अप्रूवल दी एक लाइब्रेरी के लिए, जो कि हमारे डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन हैदराबाद का जो बार रूम है उसके ऊपर लाइब्रेरी की मंजूरी उन्होंने हमें दी, और इंशाल्लाह वो अनकरीब लाइब्रेरी तामीर भी होना शुरू होगी। तो वो पूरे सिंध की सबसे बड़ी लाइब्रेरी इंशाल्लाह बनेगी यहाँ पर। तो वो 11 करोड़ रुपए की लागत से उसकी मंजूरी हुई है, इंशाल्लाह वो बनेगी। और फिर उसके अलावा हमने बहुत सारे लेक्चर्स भी वहाँ रखवाए, जिसमें डॉक्टर शौकत मेमन साहब थे, हार्ट स्पेशलिस्ट हैं। हार्ट के हवाले से, क्योंकि डॉक्टर साहब का जो प्रोफेशन है और हमारा प्रोफेशन है वो पार्ट एंड पार्सल है। हम लोगों को भी बहुत ज़्यादा एंजाइटी होती है, बहुत ज़्यादा मामलात होते हैं। तो उसके लिए डॉक्टर साहब का लेक्चर भी हमारे हाई कोर्ट बार में रखा गया था। तो इस टाइप के लेक्चर्स पर जो है आइज़ के हवाले से हमने रखवाया था लेक्चर, और फिर मुख्तलिफ लेक्चर्स और रखे गए थे। तो वकला की वेलफेयर के लिए हमने काम करने की कोशिश की, बहुत ज़्यादा काम किया हमने। और चूँकि आप अगर किसी पोस्ट के ऊपर आते हैं और इस हवाले से आते हैं कि आपने किसी की वेलफेयर के लिए काम करना है, तो फिर आपको काम करना चाहिए। तो हमने लाइब्रेरी के ऊपर काम किया, हमने जो है वो बार रूम्स के हवाले से काम किया, हमने लेक्चर्स के हवाले से काम किया। हमने कोशिश की कि हमारा डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन का सेपरेट एक हॉस्पिटल तामीर हो। तो उसके लिए भी मैं चीफ साहब से मिला था, तो और हेल्थ मिनिस्ट्री से भी मिला था। तो उन्होंने कहा था कि जी अगर आपके पास बिल्डिंग अवेलेबल है तो फिर हम आपको ये फैसिलिटीज़ प्रोवाइड करेंगे। तो बिल्डिंग के लिए मैंने कोशिश की, डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट से मैंने बात की, स्पेस के हवाले से बात की। तो उसके ऊपर भी इंशाल्लाह, क्योंकि हमारा 1 साल का टेन्योर होता है, तो हमारा टेन्योर तो वैसे भी 9.5-10 महीने का था, तो शॉर्ट टाइम रहा हमारा। जी हाँ। तो अब जो आने वाले लोग हैं जो अभी सिटिंग मौजूद हैं, उनकी तरजीहात में ये चीज़ें शामिल होंगी। अच्छा, मैं इसी हवाले से आपसे पूछना चाहूँगी, टेन्योर कम, व्हाट आई थिंक कि ये कम टेन्योर है 1 साल का, और आप जिस तरह आप काम बता रहे हैं, तो अगला बंदा जो इस पोजीशन पे आता है, क्या वो उन तमाम चीज़ों को ऑन करता है? किस तरह आपका एक्सपीरियंस रहा है? देखें, तरजीहात के ऊपर होता है कि अगर आपकी तरजीहात के अंदर ये प्रोजेक्ट्स हैं, ये वेलफेयर है, तो फिर यकीनन आप काम करेंगे। अगर आपका तरजीहात में नहीं है, अगर आपकी तरजीहात में सिर्फ अपना टाइम पास करना है या फिर इस सीट पर बैठना है, तो फिर आप कुछ भी नहीं कर सकते। फिर तो आपको इस प्रोसेस में भी नहीं आना चाहिए, ना इलेक्शन प्रोसेस में आना चाहिए। तो जो भी मैं समझता हूँ कि इस सीट पर आकर बैठे और वकला की वेलफेयर के हवाले से आकर बैठे, तो उसको ज़रूर काम करना चाहिए। और बार एसोसिएशंस हमारा चूँकि लॉ के अंदर है कि एसोसिएशंस 1 साल का उसका टेन्योर होता है और काउंसिल्स का टेन्योर 5 साल होता है। तो पाकिस्तान में जितनी भी एसोसिएशंस हैं
उनके सालाना इलेक्शंस होते हैं। जी हाँ, जी हाँ। तो ये हमारे सिंध गवर्नमेंट ने कोशिश, शुरू में हमें पता लगा था कि वो असेंबली में बिल पेश कर रहे हैं कि एसोसिएशंस का जो टेन्योर है वो 2 साल हो, क्योंकि वाकई जो प्रोजेक्ट्स हैं वो 1 साल के कभी भी नहीं होते हैं। हाँ, 2 साल, 3 साल, 4 साल लगते हैं उसके अंदर। जी। तो ये मेरी गवर्नमेंट से भी रिक्वेस्ट है कि वो इसके ऊपर जो है वो गौर करें और एसोसिएशंस के हवाले से बिल पेश करें, और इसको 1 साल के बदले 2 साल रखना चाहिए, ताकि जो मुंतखब होकर आते हैं एटलीस्ट 2 इयर्स तो होना चाहिए। अच्छा ज़ियाउद्दीन शेख साहब, आपसे मैं ये भी जानना चाहूँगी, आपने वकालत की फील्ड को किस तरह देखा है? जब आप स्टार्टिंग वाला जो टाइम था, क्या चैलेंजेस तब थे, और ये जो वक्त थे इसको आप कैसे देख रहे हैं? ये प्रोफेशन में चैलेंजेस बहुत हैं। देखें, इसके अंदर आप पास आउट करके जब आते हैं तो फिर आप वकील तो बन जाते हैं, आपके पास काला कोट तो आप पहन लेते हैं, लेकिन सीखने का अमल शुरू होता है जी। आप लोगों से ताल्लुक़ आपका शुरू होता है, तो फिर ये आप पर डिपेंड करता है कि फिर आपने किस तरफ जाना है। तो जिस पर अल्लाह पाक की मेहरबानियाँ होती हैं तो वो तो फिर यकीनन लोगों की भलाई की तरफ जाता है। बेशक। और ये जो अल्लाह पाक की मेहरबानियाँ होती हैं, वालिदैन की दुआओं की वजह से होती हैं, ये अल्लाह पाक को याद करने के हवाले से होती हैं। तो देखें, दीन से भी हमारे प्रोफेशन का बड़ा गहरा ताल्लुक है कि अगर हमारे अंदर दीन नहीं होगा, हमारे दिल में दीन नहीं होगा, तो फिर जो हमारे पास वो लोग जो परेशानी की हालत में आते हैं, हम उनको सही ट्रीट नहीं कर सकते। डेफिनेटली, आपने बिल्कुल दुरुस्त फरमाया। ऐं GM लगारी साहब, अवां खां बि थोरो ॼाणणु चाहींदमि, वकालत जी फील्ड खे अवां कीअं ॾिठो आहे? वकालत अवां जे लाइ छा आहे? वकालत हिकिड़ो अहिड़ो पेशो आहे, जीअं साईं पहिरियां बि जेको आहे सो ॿुधाए चुको आहे, त इबादत जे लिहाज़ सां गॾु जेकर ख़िदमत कजे न, त वकालत माना सम्झो कि हिकिड़ी इबादत बि आहे। उहो इन हिसाब सां त असां 2010 खां हाणे 2025 पियो हले, 15 साल थी विया आहिनि, ॾिसूं पिया त वीचारा ग़रीब मिसकीन माण्हू जेके बिला वजह अदालतुनि में पोइ को वॾेरो हूंदो आहे या को जेको आहे सो बासर माण्हू हूंदो आहे, उनजो सतायल हूंदो आहे, या पुलिस जो सतायल हूंदो आहे, जंहिं मथां कूड़ा केस दाख़िल करे उन्हनि खे जेल मोकिलियो वेंदो आहे। अगरि जेकॾहिं उन सां एॾी नाइंसाफ़ी थिए थी, उन जा माइट, माउ पीउ या ॿाहिरि अचनि था वकील वटि, रोअंदा ईंदा आहिनि बाक़ाइदे, पर जॾहिं वकील वटि ईंदा आहिनि, वकील खे अची जेको आहे सो पंहिंजो जेको आहे ॾुख सूर ॿुधाईंदा आहिनि, ऐं वकील उन्हनि जी जेको आहे सो मदद कंदो आहे। मदद करण खां पोइ उनजो जेको बचो जेल में हूंदो आहे या भाउ जेल में हूंदो आहे, जॾहिं हू ॿाहिरि ईंदो आहे त हू सम्झो कि हिकिड़ो हुनजे लाइ फ़रिश्तो हूंदो आहे। सही सही, बिल्कुलु। ऐं हू इहो ई माना जेको आहे न, रोई माण्हू ईंदो आहे, उहो खिलंदो वेंदो आहे। त असां सम्झूं था त वकालत हिकिड़ो माना जेको आहे सो इबादत वारो पेशो आहे। असांखे उन लिहाज़ सां ग़रीब मिसकीन माण्हुनि जी मदद करणु खपे। जीअं तव्हां ॾिसो, आइन आहे असांजो, कॉन्स्टिट्यूशन आहे, आर्टिकल 7 खां आर्टिकल 27 ताईं जेके बि जेके ग़रीब मिसकीन माण्हू आहिनि, उन्हनि जा जेके हक़ूक़ आहिनि या उन्हनि जा जेके फंडामेंटल राइट्स आहिनि, उहे आइन में वाज़े लिखियल आहिनि। पर हाणे उन्हनि माण्हुनि वीचारनि खे जेको आहे सो उन्हनि जेके आर्टिकल्स में लिखिया पिया आहिनि, उन्हनि मां उन्हनि खे को फ़ाइदो त कोन थो मिले न, पर उहो फ़ाइदो वठी ॾियण वारो बि वाहिद हिकिड़ो इदारो आहे, कारो कोट वकील, जेको उन मां बि हुनखे फ़ाइदो वठी थो ॾिए। उन हिसाब सां काफ़ी सारा अहिड़ा इशूज़ बि हूंदा आहिनि, जीअं ग़रीब मिसकीन मज़दूर माण्हू आहे, कंहिं माना जेको आहे सो अदालत में इंसाफ़ जे लाइ अचे थो त बाबा मूंसां हीअ नाइंसाफ़ी आहे, उनजे इंसाफ़ ख़ातिर वकील जेको आहे सो पैसे खे न ॾिसे, वकील जेको आहे सो फीस खे न ॾिसे, सिर्फ़ु उन ग़रीब मिसकीन माण्हू खे ॾिसी करे उनजी मदद करे थो, त इहा बि हिकिड़ी जेको आहे सो असां सम्झूं था त वॾी हिकिड़ी इबादत आहे। मूं हमेशह जेको आहे सो ग़रीब मिसकीन ऐं जेको सतायल माण्हू हूंदो आहे उनखे तरजीह ॾिनी आहे। अच्छा, वकालत जो साहब मुंहिंजे प्रोग्राम में मौजूदु हुया, त उन्हनि चयो त
पोइ जेको आहे न इनकम जो रिसोर्स छा हूंदो जेकॾहिं अव्हां जेको आहे सो भलाई ऐं चङाई जे कमनि में हलिया वेंदा त यानी हर हंधि जेको आहे न उन्हनि जे चवण जो मक़सदु हो त बैलेंस्ड वे में हलणु ॾाढो ज़रूरी आहे सो इन बाबति तव्हांजो छा रायो आहे ऑब्वियसली हिकिड़ो वकील आहे हुनखे पंहिंजो घर बि ॾिसणो आहे हुनखे तमामु शयुनि खे बि ॾिसणो हूंदो आहे आउं सम्झां थो त जेकॾहिं हिकिड़ो माण्हू कंहिं ग़रीब मिसकीन जी मदद जे लाइ जेको आहे सो पाण जेको आहे सो हुनजी मदद करे थो अॻियां अचे थो त रोज़ी रिज़क जेको सो अलाह पाक ॾिए थो उहा रोज़ी जेका आहे सा अलाह साईं किथां न किथां ॾींदो आहे वकील खे जेको आहे सो पंहिंजी महिनत जो फल ज़रूरु मिलंदो आहे भली पोइ हू ग़रीब मिसकीन जी जेका मदद करे थो फ्री में करे लेकिन अलाह साईं उनखे मज़ूरी ॾींदो आहे हाणे आउं तव्हांखे ॿुधायां जॾहिं खां आउं मुंहिंजे ॻोठ में माना इलाइक़े में हिकिड़ो वकील बि न हूंदो 2005 में जॾहिं आउं हैदराबाद शिफ्ट थी आयुसि पोइ मूं LLB कई वकालत जे हिसाब सां जेका एक्टिविटी रखी जेका ॿाहिरि माना सोशल एक्टिविटी जंहिंखे पाण चऊं था ग़रीब मिसकिन माण्हुनि जे लाइ आवाज़ु बुलंद कयो उनखां पोइ मुंहिंजे घर जा सम्झो कि 3-4 मुंहिंजा भाइर आहिनि पोइ मुंहिंजा भाइटिया आहिनि पोइ ॻोठ जा जेके माना इलाइक़े वासी आहिनि उन्हनि में बि हिकिड़ो शऊर पैदा थियो सुजागी पैदा थी त हाणे आउं सम्झां थो त घटि में घटि असांजे इलाइक़े में बि 20-25 वकील थी विया आहिनि पर उन्हनि जो बि सिर्फ़ु तॾहिं शऊर तॾहिं सुजागी थी जॾहिं उन्हनि मूंखे ॾिठो त हीउ जेको माण्हू हुते हैदराबाद रही करे ग़रीबनि ऐं मिसकिननि जी मदद जे लाइ अदालत में बि जेको आहे गॾु बीठो हूंदो आहे अदालत खां ॿाहिरि बि गॾु बीठो हूंदो आहे त उन हिसाब सां आउं सम्झां थो त हीउ अहिड़ो इदारो आहे ऐं इन इदारे मां जेको आहे सो ग़रीब मिसकिन माण्हू खे फ़ाइदो पहुचाइण लाइ वधि मां वधि कोशिशूं कजनि वधि मां वधि उन्हनि खे जेको आहे सो जेको इंसाफ़ आहे उहो फ़राहम कराइजे उन हिसाब सां तॾहिं थींदो जॾहिं असां पंहिंजी जेका आहे सा फीस वकील जेको पंहिंजो माना इदारो आहे या पंहिंजो वकील जेको फीस जे हिसाब सां हूंदो आहे फीस खे न ॾिसे वकील ॾिसे हिकिड़ो माण्हू मूं वटि आयो आहे छो त हीउ इदारो असां वारो जेको आहे न बिज़नेस वारो न आहे हीउ ख़िदमत ख़ल्क़ इदारो आहे हिन में 90% ग़रीब मिसकिन माण्हू ईंदा आहिनि छो त तव्हां ॾिसो हींअर जेकॾहिं हिकिड़ो मिसाल आहे असांजे अदालतुनि में जेको सिस्टम हले पियो जेके वॾेरा आहिनि जागीरदार आहिनि उन्हनि लाइ त कानून आहे कोन कानून सिर्फ़ु ग़रीब मिसकिन जे लाइ पर जेकॾहिं उन्हनि सां नाइंसाफ़ी थिए थी त अदालतुनि मां उन्हनि खे इंसाफ़ थो मिले अदालतुनि मां इंसाफ़ थो मिले त उहे वीचारा ख़ुशि थी वेंदा आहिनि त वाह इहा अदालत हुई वकील हुआ जंहिंजे करे मूंखे जेको आहे पंहिंजो इंसाफ़ मिलियो मूंसां जेको आहे हक़ थियो मूंसां मूंखे पंहिंजो इंसाफ़ मिलियो अहिड़े हिसाब सां जेको आहे असां सम्झंदा आहियूं त हिनखे वधि मां वधि जेको आहे सो असां जेको आहे सो इनशाला वकीलनि हमेशह जदोजहद कई आहे वकीलनि कॾहिं बि ज़ाती मफ़ाद जे लाइ न को झेड़ो न कयो हूंदो ज़ाती मफ़ाद जे लाइ कॾहिं बि कोन विढ़िया हूंदा पंहिंजे हक़नि जे लाइ कानून जे लाइ हू साम्हूं अचनि था ऐं मां हमेशह चवंदी आहियां त एडवोकेट्स जेको आहे स्टैंड बाय रहनि था ॿियनि जे हक़नि जे लाइ ॻाल्हाइनि था ऐं असां वटि पास्ट में हींअर रिसेंटली असां वटि घणा सारा मिसाल बि मौजूदु आहिनि जंहिंजो जेकॾहिं पाण ज़िक्र कयूं त लगाई साहिब करे सघूं था वधीक कंटिन्यू कयूं था वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो सो असां नाज़रीन ब्रेक जी तरफ़ अॻियां वधंदासीं प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़िन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन जो हिसो बणिजी सघो था खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात ॾिसंदा रहिजो सुबुह महिराण नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी नंढो ब्रेक हुयो ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं ऐं सुबुह में राण प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो सो टपाल मेज़बान जे साथ सां अॻियां वधूं था डॉक्टर शाहनवाज़ दल डॉक्टर साहब असां अॼु नौजवान जी जॾहिं ॻाल्हि कयूं था असांजी टही जा असांखां नंढा असांखां वॾा छा ज़रूरत आहे कहिड़ी घुर्ज आहे उन्हनि जी ॾिसो जॾहिं माण्हू कंहिं माण्हू जी परवरिश करे थो या कंहिं फ़र्द जी परवरिश थिए थी उहो माउ जी हंज खां वठी कंहिं वॾे डिग्री ताईं उनजा पंहिंजा हिकिड़ा प्रोटोकॉल्स हूंदा आहिनि कुझु जेके लवाज़मात हूंदा आहिनि कुझु स्ट्रक्चर्ड फिनामिनाज़ हूंदा आहिनि या तरीक़ेकार हूंदा आहिनि त उन जे लाइ हिन वक़्तु जेको नौजवान आहे सभु वकील नथा थी सघनि सभु डॉक्टर नथा थी सघनि सभु एंकर पर्सन नथा सघनि सभु साइंसदान नथा सघनि
सभु जेके आहिनि सो मुख़्तलिफ़ शोबनि में असांखे घुर्बल हूंदा आहिनि माण्हू माना असांखे घुर्ज आहे उस्ताद बि खपनि धनार बि खपे थो राज़ो बि खपे थो छो त हीउ कारवाने हयात हलाइणो आहे काइनात जो हिकिड़ो चरखो आहे उन चरखे खे चलाइणो आहे जेकॾहिं उहो चरखो रुकिजी वेंदो त पोइ सभु जेकॾहिं तेज़ मींहुं वसे पियो ऐं इलेक्ट्रिशियन जी ज़रूरत पए ऐं को साहिबु इलेक्ट्रिशियन नथो मिले त हिकिड़ो भले तव्हां पंहिंजे हिसाब सां असां वकील साहिबान वेठा आहियूं डॉक्टर वेठा आहियूं तव्हां वेठा आहियो त उन महिल तव्हांखे बाज़ारि नज़र ईंदो त दुनिया जो क़ीमती तरीन माण्हू उहो इलेक्ट्रिशियन आहे जेको तव्हांजो शॉर्ट सर्किट थियल आहे या ॿियो कुझु थियल या जेकॾहिं तव्हांजो लाइन चौक थी वञे पाणी नथो निकास थिए त उन महिल तव्हांखे उहो जेको असांजो जेको स्वीपर आहे भाई उहो बि जेकॾहिं तव्हांखे घुर्बल हूंदो आहे त उन महिल तव्हांजे लाइ उहो क़ीमती तरीन माण्हू आहे त उन जे लाइ असां जॾहिं बि समाज जी ओसर जी ॻाल्हि करियूं था समाज जे अॻियां वधण जी ॻाल्हि करियूं था ऐं क़ौमनि जी तरक़ी जी ॻाल्हि करियूं था त इल्म बि हुजे हुनर बि हुजे ख़्याल बि सुठो हुजे परवरिश बि सुठी हुजे ऐं जेको आहे न उन खां पोइ माण्हुनि जे अंदरि हिकिड़ो फोक विज़डम जेको हूंदो आहे ॾिसो बज़ाहिर किताबनि मां तव्हां 99% शयूं सिखी सघो था पर तव्हांजी हाल हींअर तव्हां वकीलनि सां गॾु वेठा आहियो हिकिड़े डॉक्टर सां गॾु वेठा आहियो जेका बि तव्हांजी सॼी जेका नाज़रीन ॾिसनि पिया असांखे सॼी दुनिया में ॾिसनि पिया उहे उन शइ मां लाभ ज़रूरु वठनि पिया त हे ॾाहा हे अकाबर पंहिंजी पंहिंजी फील्ड जा माहिर वेठा आहिनि छो त ॾिसो न तव्हां पंहिंजी फील्ड जा माहिर हो त तव्हां हुते वेठा आहियो असां हेॾां वेठा आहियूं त अॼु जे नौजवान खे घुर्बल छा आहे इल्म बि हुजे उन खां पोइ ॾिसो इल्म अमल खां बग़ैर जेकॾहिं आलिम अमल खां बग़ैर थियो त उनजो को फ़ाइदो कोन्हे तव्हां जेको पढ़ियो आहे उनखे कढ़ियो न उन मां लाभ हासिल न कयो उन मां जीअं साईं जिन चयो त ॿियनि माण्हुनि खे फ़ाइदो न थियो त पोइ उन इल्म जो फ़ाइदो न आहे उन ॾहाप जो फ़ाइदो न आहे उजूरो जी साईं अलाह ॾिए थो ठीकु आहे अलाह ॾिए थो सभु शयूं अलाह जे हथ में काइनात जो चरखो बि हलंदो रिज़्क अलाह जे हथ में आहे त ईअं जेको चवण जो मक़सदु इहो आहे त उन खां पोइ हुनर अवलियत हुजणु खपे अॻे छा थींदो त स्कूल ऐं मकतब एतिरा घटि हूंदा पोइ जेको आहे न मदरसनि में तालीमूं थींदियूं त उते उन्हनि खे हुनर सेखारींदा खट वारणु सेखारींदा कुर्सी वारणु सेखारींदा या जेको आहे न सो वाडको कमु सेखारींदा हिकमत सेखारींदा हाणे छा थो थिए त इहे सभु शयूं आहिस्ते आहिस्ते ख़तमु पियूं थियनि हाणे असां हथ जे हुनरनि खां परे थी कंप्यूटर ते अची वियासीं ग्राफिक्स ते ऐं इन्हनि ते उहो बि सुठो कमु आहे AI अची वई AI तव्हांजे स्किल्स खे केतिरो हर्ट करे पई तव्हांखे ख़बर हींअर न पवंदी 10-15 सालनि खां पोइ पवंदी त AI तव्हांखे किथे वञी पहुचायो ठीकु आहे सुठी ॻाल्हि आहे जनरेशन थियणु खपे नयूं शयूं अचणु खपनि इनोवेशन्स थियणु खपनि उन्हनि खे असां दिलि सां क़बूल कयूं था पर उहो उस्ताद उहो किताब उहो दोस्त जिते कचहरी जंहिंमें जज़्बात हुजनि जेको जंहिंजे हथ जे अंदरि हथ जी लम्स जी जेका गर्मी आहे उहा हुजे उहा तव्हांखे AI कोन ॾींदी उहा ॾहाप जेका असां ॻोठनि मां जीअं लगारी साहिबु आहे ज़िया भाई त शहर जी ज़िंदगी गुज़ारी आहे उते बि बुज़ुर्गनि जी पंहिंजी हिकिड़ी अहमियत आहे जीअं बाबा साईं हिननि जो तमामु वॾो नामियारो वकील हो त लगारी साहिब असां ॿाराड़ी जा माण्हू आहियूं उते कचहरी थींदी हुई उते माण्हुनि जी तरबियत थींदी उते सुठो ऐं बुरे जी ख़बर पवंदी पाड़े में का चोरी थींदी त पोइ छोकिरनि खे तंबी थींदी त उहा शइ अॼुकल्ह ख़तमु थी वई आहे उन खां पोइ उहो जेको शइ ॻोठ जो जेको वॾो बुज़ुर्ग हूंदो उहो कचहरी मां ॿाहिरि निकिरी वियो आहे उहो हाणे खट पइजी वियो आहे ऐं असांखे मोबाइल फ़ोन मां फुर्सत कोन्हे मोबाइल बि हिकिड़ो एडिक्शन अथव स्क्रीन एडिक्शन अथव मूं वटि अलाही केतिरा केसिस अचनि था तव्हांखे हींअर हिकिड़ो मूं वटि 26 साल जो छोकिरो आहे उहो मोबाइल एडिक्शन मां जा माइट माउ पीउ रोइनि था उन खां पोइ केतिरा अनेक केस अचनि था जेके मोबाइल एडिक्शन ॿारनि में ॾिसो तव्हां मोबाइल स्क्रीन टाइम तव्हांजो जेको मोबाइल आहिनि उहो तव्हांजो जेतिरो दोस्त आहे ओतिरो तव्हांजो दुश्मन उन खां पोइ रवायती नशा जेके आहिनि असांजे समाज में जी डॉक्टर साहब पाण कंटिन्यू कयूं था लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे प्रोग्राम में शामिल कयूं था हेलो जी अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम अव्हांखे मुंहिंजो आवाज़ अचे पियो अव्हांखे मां भलीकार चवां थी प्रोग्राम सुबुह मेहरान में अव्हां प्रोग्राम में शामिल थी चुका आहियो पंहिंजो नालो ॿुधायो किथां खां ॻाल्हायो पिया हाँ बाबा साईं मां खैरपुर मीरज खां मामो फजल माम पियो ॻाल्हायां बाबा जी जी तव्हांखे मां भलीकार चवां थी छा चवणु चाहींदव हा बाबा साईं मां साईं वकील साहब जन जेके वेठा आहिनि माण्हुनि खां थोरी रिक्वेस्ट कंदुमि ऐं सजा कंदुसि त हिकिड़ो वकील आहे जेको ग़रीब जी ख़ातिर केस लड़े थो जी जी
हुन सां नाइंसाफ़ी थियल आहे, हुनखे इंसाफ़ ख़ातिर हू केस लड़ी थो पियो। ऐं अपोज़िशन वारो जेको वकील साहिबु हूंदो साईं, उहो कंहिं वॾेरे जे केस में आहे, मतिलबु उन वॾेरो कंहिं ज़ुल्म ख़ातिर ग़रीब चए, ज़ुल्म करे चए या कुझु बि करे चए, उहो केस बि चवंदो त मां खटां। पर जे उहो वकील केस हारींदो वॾेरे वारो, त मां सम्झां थो त उन वकील साहिब जी बहादुरी में लिखियो वेंदो ऐं सुनहरी अखरनि में लिखियो वेंदो त हिन हिकिड़े ॿिए कंहिं अपोज़िशन वारे वकील खे ग़रीब खे इंसाफ़ मिलियो आहे, केस हारियो न, इहा उनजी जीत हूंदी आहे। सभिनी जी सोच इहा थी सघे थी त आहे ईअं। जी जी, थैंक यू तव्हां प्रोग्राम में, जी थैंक यू सो मच, तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। CM लगाड़ी साहब इन आंसर तव्हां खां वठणु चाहींदासीं। सवाल आहे, तमामु बहितरीनु सवाल आहे। छो त जेके ज़ुल्म करण वारा हूंदा आहिनि उहे वॾेरा शाही सां उन्हनि जो तालुक़ु हूंदो आहे, जागीरदारी सां उन्हनि जो तालुक़ु हूंदो आहे, ऐं जेके वीचारा सतायल हूंदा आहिनि उहे ग़रीब मिसकिन माण्हू हूंदा आहिनि। जीअं मूं तव्हांखे पहिरियां बि ॿुधायो त हिते असां वटि वॾियूं नाइंसाफ़ियूं ऐं वॾा ज़ुल्म जेको आहे सो बर्बाद थी चुका आहिनि। उन हवाले सां माण्हू वीचारो जेको आहे सो डोड़ी करे अदालत में ईंदो आहे, अदालत में अची करे जेको आहे सो वकील सां मिलंदो आहे, वकील सां ई पंहिंजा जेके सूर हूंदा आहिनि उहे वंडींदो आहे। पोइ वकील ई वाहिद जेको कारे कोट वारो आहे उहो ई अदालत मां हुनखे इंसाफ़ वठी थो ॾिए। त मां सम्झां थो त 90% उन्हनि ग़रीब मिसकिन माण्हुनि खे अदालतुनि मां इंसाफ़ मिले थो। इंसाफ़ मिलण खां पोइ जेके रोई करे ईंदा आहिनि उहे ख़ुशि थी वेंदा आहिनि। ऐं असां सॼो ॾींहुं सुबुह खां शाम ताईं पंहिंजे अदालतुनि में जेके केस विढ़ंदा आहियूं त वॾो तइदादु जेको आहे सो ग़रीबनि मिसकिननि सां जेको ज़ुल्म थियल हूंदो आहे, जबर थियल हूंदो आहे, उन्हनि जो हूंदो आहे। त असां शुक्र अल्हम्दुलिल्लाह अॼु ॾींहं ताईं जेके ग़रीब मिसकिन माण्हू आहिनि त असां तक़रीबन सभु केस खटिया आहिनि। उहो बि केस असां हारायो न आहे, छो त कूड़े खे असां कूड़ो साबित कयो आहे। जंहिं कूड़ो केस कंहिं ग़रीब ते कयो हूंदो, जबर कयो हूंदो, ज़ुल्म कयो हूंदो, त उहो अदालत में बि असां हुनखे जेको आहे कूड़ो करार करायो हूंदो। ऐं ग़रीब खे जेको आहे सो जंहिं सां ज़ुल्म थियो हूंदो उनखे असां इंसाफ़ वठी ॾींदा। लगाड़ी साहब लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे शामिल कयूं था ऐं कॉल्स हिन तरह जे प्रोग्राम्स में इन जे लाइ बि मां अटेंड कंदी आहियां। थी सघे थो कंहिंजो को मसइलो हुजे ऐं कोई डिस्कस करणु चाहे। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, अॼु ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अवां दुआऊं आहिनि। अवां ॿुधायो ठीकु आहियो? पंहिंजो नालो ॿुधाइजो, किथां ॻाल्हायो पिया? ऐं फ़कीर लखान संजराणी थो ॻाल्हायां, ज़िले सांगड़ तालुके जाम नवाज़िरी में जा। जी जी, अदा तव्हांखे भली कार चऊं था। छा चवणु चाहींदो प्रोग्राम जे हवाले सां? हाणे अलाह जो हबीब कंदो, असां एकता जो ॾींहुं मल्हाईंदासीं इन स्लोगन सां त मंशियात खां पाक सिंध, लिखे पढ़े सिंध। इहो ई मौज़ू खणी असांखे अॻिते वधिणो आहे। हुकूमतनि खे प्रेशराइज़ करिणो आहे। असांजा लायर बि गॾु हुजनि, असांजा डॉक्टर साहिब बि गॾु आहिनि, त इनशाला असां अहिड़े क़दम खे निंदींदासीं जो असांजे मुआशिरे में मंशियात तमामु घणी थी वई आहे। जी बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां बिल्कुलु सही चओ। थैंक यू तव्हां प्रोग्राम में शामिल थियो ऐं सुठो लॻो। तव्हां कल्चरल डे जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई आहे ऐं स्लोगन असांजो आहे पढ़ो लिखो, हुनर सिखो, नशो छॾियो, सिंध संवारियो। ऐं यकीनन पाण सभिनी जूं इहे गॾियल कोशिशूं थींदियूं जॾहिं पाण इन स्लोगन ते कमु कंदासीं। छो त हिकिड़ो इंसानु जॾहिं कमु करे रहियो हूंदो आहे त उहो पंहिंजी ज़ात ते कमु करे रहियो हूंदो आहे, पंहिंजी फैमिली ऑब्वियसली हू पंहिंजी फैमिली में हिकिड़ो सुठो किरदारु अदा करे रहियो हूंदो आहे, पर गॾियल जेके कोशिशूं हूंदियूं आहिनि उहे समाज जी बहितरी जे लाइ हूंदियूं आहिनि। अच्छा डॉक्टर साहिबु, सुठो डिस्कशन तव्हां सां हलियो। एंड वॉट आर दी सोल्यूशन्स? असां जॾहिं तमामु मसइलनि जी ॻाल्हि कयूं था त उन जा सोल्यूशन्स किथे आहिनि? उहो नौजवान उहो दॻ कीअं वठे, छा सम्झो था? बेसिकली ॾिसो न, जॾहिं बि असां हल जे हवाले सां ॻाल्हाईंदा आहियूं, सोल्यूशन जे हवाले सां ॻाल्हाईंदा आहियूं, त उहो उन ते माना मसइलो इनफरादी हुजे या इज्तमाही हुजे, पर उन जे लाइ असांखे होलिस्टिक अप्रोच अपनाइणी पवंदी आहे। होलिस्टिक अप्रोच जो मक़सदु घण पास सां इज्तमाही, उन में घणा माण्हू इन्वॉल्व थींदा आहिनि। मिसाल जे तौर ते वालिदैन थींदा, मिसाल असां नशे जी ॻाल्हि था करियूं या तइलीम जी ॻाल्हि था करियूं या हुनर जी ॻाल्हि था करियूं, पर असां छो त नशो असांखे जेको आहे सो तबाह करे पियो, ऐं असां इन्हनि खे घिटियुनि में जेकॾहिं रोकींदासूं न, असां जेकॾहिं घरनि में रोकींदासूं न, त पोइ उन जा जेके हैंडलर आहिनि, पेडलर्स आहिनि, ट्रैफिकिंग कनि था, जेके विकिणनि था, उन्हनि जा जॾहिं रस्ता बंदि कंदासूं न, त उन में असांखे वकील बि खपंदा, उनखे लॉ इन्फोर्समेंट एजेंसी बि खपंदी, उन में असांखे मज़हबी पेशवा बि खपंदा, उन में असांखे उस्ताद बि खपंदा, वालिदैन बि खपंदा, डॉक्टर बि खपंदा, आम हारी नारी बि खपंदा। छो त असांखे हिकिड़ो इन सॼे प्रोजेक्ट खे ओन करिणो आहे।
असांखे मोतमार धमकियूं बि मिलंदियूं, असांखे जेको आहे न सो मुख़्तलिफ़ असांखे केसनि में फासायो वेंदो, छो त ही ॾाढा ताक़तवर माण्हू आहिनि। हा जी बिल्कुलु। हिननि जे पोयां वॾा आशीर्वाद आहिनि, हिननि जे मथे ते जेको आहे न सो घणो पावर आहे, ऐं ही कंहिं न कंहिं जे आशीर्वाद हेठि आहिनि। त असांखे, छो त ॾिसो हिन वक़्तु जेको मुतहरिक तरीन फ़र्द आहे उहो आहे वकील। डॉक्टर ॻाल्हाए सघे थो, डॉक्टर वठी ईंदो, को बि समाजी मसइलो हुजे। हींअर ॾिसो हैदराबाद जी ॻाल्हि हले पई, डेंगी हलियो पिए, मलेरिया हलियो पिए, त उते बि वकील मुतहरिक हुआ, डॉक्टर मुतहरिक हुआ ऐं इंतिज़ामिया मुतहरिक हुई। इंतिज़ामिया ऐं तव्हांखे ॾिसो न, माण्हू खणी निदा कनि त DC फलां ई थो करे या DHO। मूं उन्हनि खे राति जो 1 बजे बि ॾिठो, DC हैदराबाद खे ऐं DHO पीर गुलाम हुसैन, उनखे मूं 1 बजे बि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते विज़िट कंदे मूं पाण ॾिठो। त चवण जो मक़सदु आहे त ठीकु आहे, हिकिड़े माण्हू वटि पूरो डिस्ट्रिक्ट आहे, उन डिस्ट्रिक्ट में किथे कोन बि पहुचंदो, किथे पहुचंदो, पर हुनजो मूंखे सुठो अमल लॻो। मूं चयोमांसि आउं घटि माण्हुनि जी तारीफ़ कंदो आहियां, छो त आउं साइकेट्रिस्ट आहियां, मूंखे हुनजे पोयां इंटेंशन्स बि नज़र ईंदियूं आहिनि। त पर मूं चयोमांसि साम्हूं, मां चयोमांसि मूंखे ॾाढी ख़ुशी पई थिए तव्हां 1 बजे राति जो बि अनबोर्ड लॻा पिया आहियो। त चवण जो जेको मेन मक़सदु आहे त घण पास सां हल ॻोल्हणा आहिनि, घण पास ई जदोजहद करणी आहे, इहो हिकिड़ो वॾो प्रोजेक्ट करे खणिजे। ऐं ॾिसो 365 ॾींहंनि जो प्रोजेक्ट थियणु खपे। जी हा, तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे, ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ सां इहा ॻाल्हि कई आहे। ऐं वक़्तु थी वियो आहे न्यूज़ ब्रेक जो, सो असां पहिरीं न्यूज़ ब्रेक जी तरफ़ वधंदासीं। ज़िया साहब उन खां पोइ तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदमि। नाज़रीन, सुबुह मेहरान प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़िन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन जो हिसो बणिजी सघो था, खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवंदसि अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में, जंहिंसां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान जश्न जमालो TV शो हाणे थींदो तव्हांजनि पंहिंजनि शहरनि में, ऐं तव्हां खटे सघंदव खोड़ सारा कीमती इनामात। अॻियां वधूं था। ज़िया साहब, आपसे मैं पूछना चाहूँगी, जिस तरह डॉक्टर साहब ने कहा कि मिलजुल कर हमें काम करना है हमारे मुआशरे को बेहतर बनाने के लिए, सिविल सोसाइटी को आप कैसे देखते हैं? सिविल सोसाइटी का काम किस तरह होना चाहिए, क्या मकसद होना चाहिए? सबसे पहले तो मैं आपको ये कहूँ कि ये बताऊँ कि हर शख्स को अपनी ज़िम्मेदारी से काम करना चाहिए। जो जिसका प्रोफेशन लगता है उसको उस प्रोफेशन को ओन करते हुए उसकी ज़िम्मेदारी से काम करना चाहिए। बहैसियत वकील जब हमारे पास कोई केस आता है तो हमें पता होता है कि ये केस दुरुस्त है या नहीं है। तो सबसे पहले तो हमें ख़ुद इस बात पर आना चाहिए कि अगर वो केस गलत है तो हम उस केस को नहीं लें और उसको समझाएं, ताकि जो माशरे के अंदर ज़ाहिर सी बात है अगर वो केस कोर्ट में जाता है और अगर कोई ख़राब केस आप दाखिल करते हैं तो फिर माशरे में बुराई का आप हिस्सा बन रहे हैं। अगर आप उसको उसी स्टेज के ऊपर अगर समझाने की कोशिश करें तो फिर वो बहुत बेहतर तरीके से आप उसको हैंडल कर सकते हैं। तो सिविल सोसाइटी वाला जो मामला है वो हम सब की ज़िम्मेदारी भी है उसको बेहतरी से हल करने के लिए, लेकिन उसको डीप के अंदर जाकर हमें तमाम चीज़ों को देखना यूँ पड़ेगा कि बुराई कहाँ पर है। तो अगर बुराई आपको नज़र आती है तो आपको उसको हल करने की भी उसको ज़रूरत है और काम करने की भी ज़रूरत है। बिल्कुल बिल्कुल, आपने सही कहा। अच्छा, सिविल साइड आपकी प्रैक्टिस रही है, तमाम केसेस को किस तरह देखा है आपने? देखिए, हमारे पास मोस्टली जो केसेस होते हैं वो जायदाद के हवाले से होते हैं। अब जैसे कि मैंने भी पहले कहा, जायदाद में भी ज़्यादातर केसेस आपस में जो ख़ानदान हैं उनके अपने होते हैं, ख़ानदान के बंटवारों के केसेस होते हैं, प्रॉपर्टी के पार्टीशंस के केसेस होते हैं कि अगर कोई शख्स जिसका इंतकाल होता है वो अपने पीछे प्रॉपर्टी छोड़कर अगर उसका मरा है तो फिर वो जो 5-6 बहन भाई जो होते हैं तो वो बाज़ औक़ात आपस में लड़े होते हैं और फिर वो पार्टीशंस की तरफ जाते हैं केसेस के अंदर। देखिए, ये बिल्कुल बेसिक बात होती है। अगर आप इनिशियल स्टेज के ऊपर अगर आप उनको थोड़ा सा गाइड करें, मोटिवेट करें और उसको कोर्ट में ले जाने से बेहतर अगर आप उसको वैसे ही रिजॉल्व कर दें मैटर को, तो
क्या होता है कि वो ख़ानदान में आपस में जुड़ा रहता है और फिर उनके आपस में काफ़ी लॉन्ग टर्म तक आपके उनका सिलसिला बेहतरी की तरफ जाता है। अगर आप उनको मोटिवेट करें कि नहीं जी आपका काम सिर्फ कोर्ट ही कर सकती है, कोर्ट के अलावा नहीं कर सकती, तो आप समझ लें कि आपने उनके झगड़े के अंदर अपना भी हिस्सा डाल दिया। तो बिल्कुल, और फिर ये सिर्फ यहाँ तक नहीं रुकता, फिर वो उन तक जाता है, फिर उनके बच्चों तक जाता है। हमारे सामने ऐसे बहुत सारी मिसालें हैं कि शुरू हुआ वालिदैन के अंदर, भाइयों में झगड़ा शुरू हुआ, फिर उनके बच्चों तक पहुंचा, फिर उनके बच्चों तक पहुंचा, लेकिन जायदाद वो वहीं रही, लेकिन झगड़े उनके बढ़ते गए और उनके आगे तक चलते गए, जिंदगियां खत्म हो गई, केसेस खत्म नहीं होते। लेकिन हम सबकी जिम्मेदारी है, बहैसियत वकील मैं समझता हूँ मेरी सबसे ज़्यादा जिम्मेदारी है कि मैं माशरे के अंदर बेहतरी पैदा करने के लिए जितना अपना हिस्सा डाल सकूँ डालूँ, क्योंकि हमारे पास जो लोग आते हैं वो लोग आते हैं जो मसाइल का शिकार होते हैं। जी बिल्कुल, बिल्कुल। जो इस हद तक गए हुए होते हैं कि उनको कोर्टों का सहारा लेना होता है। लेकिन अगर हम उनको कोशिश करें, अगर हम उनको मोटिवेट करें कि हम इस वाले मैटर को अगर आपको कोर्ट में ले जाने से बेहतर अगर आप आउटसाइड द कोर्ट अगर आप इसको रिजॉल्व कर दें, ये हमारे पास आजकल चल भी रहे हैं सिलसिले, ट्रेनिंग्स भी इस हवाले से चल रही हैं, कोशिश करते हैं, कोर्ट्स भी कोशिश करती हैं, लेकिन मैं समझता हूँ वकला की सबसे बड़ी जिम्मेदारी है इसके अंदर वो काम करें इस हवाले से। अच्छा, बेसिक वजूहात आप क्या समझते हैं? मोस्टली आपने क्या देखा है, क्या बेसिक वजूहात होती हैं? दो शादियाँ, डिस्ट्रीब्यूटेड फैमिलीज़, क्या मसाइल होते हैं? जी इनमें मसाइल तो सबसे पहले मैं समझता हूँ कि जो आता है वो सबसे पहले इनकम का मसला आता है। अगर आपकी इनकम दुरुस्त नहीं है, अगर आपके पास पैसे नहीं हैं, तो फिर ये सारे मसाइल शुरू होते हैं। और ये पैसे वाला सिलसिला भी ऐसा है कि हम अपनी ख्वाहिशात को हमने बढ़ा लिया है। जब ख्वाहिशात को बढ़ा लिया है तो उस हिसाब से हमारी इनकम नहीं है। वो आपने एक बात कही ना कि दीन के साथ हमारी कनेक्टिविटी वो नहीं रही, तो जाहिर सी बात है इंसान ख्वाहिशात उसकी बढ़ जाती हैं तो मसाइल ऑब्वियसली बढ़ जाते हैं। अच्छा लगारी साहब, अवां खां मां थोरो ॼाणणु चाहींदमि, मोस्टली अवां जी प्रैक्टिस कीअं रही आहे, अवां कीअं केसिस ॾिठा आहिनि? असल में मुंहिंजी जेका प्रैक्टिस आहे उहा ज़्यादातर जेका क्रिमिनल साइड आहे। क्राइम सोसाइटी में कीअं जनम वठे थो, छा मूं पहिरियां जी तव्हांखे अर्ज़ु कयो त मुंहिंजा जेके काफ़ी सारा केसिस आहिनि जेके वीचारा जेके क़ैद को 10 साल खां, को 20 साल खां, को 25 साल खां काटे रहियो हूंदो आहे जेल में, उन्हनि खे ट्रायल कोर्ट मां सज़ा मिलियल हूंदी आहे। छो त हैदराबाद जेका हाई कोर्ट आहे उहा माना सम्झो कि हिकिड़ी डिवीजनल आहे, उन में काफ़ी सारा डिस्ट्रिक्ट्स अचनि था। पोइ मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट्स खां जेके ट्रायल्स हलिया उन्हनि खे कन्विक्शन थी, कन्विक्शन खां पोइ अपील में आया, पोइ असां उहे अपीलूं हलाए करे उन्हनि खे जेको आहे सो अपीलूं असांजो अलो थियूं ऐं उन्हनि माण्हुनि खे जेको आहे सो इंसाफ़ मिलियो। त ईअं ई माना जेको आहे सो ट्रायल में बि असांजा जेके हैदराबाद में केसिस हूंदा आहिनि, पर हाणे हिन दौर में असां ॾिसूं पिया त सोसाइटी में बल्कि पूरी सिंध में हर जॻह ते माना जेको रेशियो आहे उहो क्राइम जो जेको सो तमामु घणो वधी वियो आहे। उन में ईअं न आहे त को ख़ाली मंशात न, चोरियूं, फुरूं, धाड़ा, ॾींहुं ॾिठे जो कंहिं ते पिस्टल रखी करे या कंहिंजो जेको सो रस्तो रोके करे, गाॾी रोके करे उन खां जेको सो फुर कई। हाणे हिकिड़े मोबाइल जे एवज़ अगरि जेकॾहिं हू थोरी बि जेकॾहिं मज़ामत करे थो त उनखे जेको आहे सो फायर करे ऐं मारे छॾींदा आहिनि। अहिड़ा काफ़ी सारा जेके आहिनि वाक़िया असांजी सोसाइटी में असां पाण ॾिठा आहिनि, थिया आहिनि ऐं उन्हनि में जेको आहे सो अदालतुनि में उन्हनि जा केस बि हलंदड़ आहिनि। त असांजो माना सम्झो कि तक़रीबन प्रैक्टिस जो जेको पंहिंजो जेको सिस्टम आहे उहो क्रिमिनल साइड ते आहे। पर उन खां अलावा हटी करे असां वरी जेको आहे सो सोशल जेका एक्टिविटी आहे उहा रखंदा आहियूं। उन हिसाब सां असां जेका बि जिते बि नाइंसाफ़ी ॾिसंदा आहियूं, हाणे हिकिड़ो हैदराबाद शहर में आहियूं, ॾिसूं था त को वाक़ियो पेश अचे थो त वधि में वधि कोशिशि माना इहा ई हूंदी आहे त असां हिन में पंहिंजो रोल अदा कयूं। या असां वञी रहिया आहियूं किथे रस्ते में ॾिठोसीं त हिते जेको आहे सो हीअ नाजाइज़ी या नाइंसाफ़ी थिए पई त असां उन ते पंहिंजो रोल प्ले कंदा आहियूं। हाणे आउं तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो मिसाल ॾियां त असांजा इदारा उन में हर माण्हू ज़िम्मेवारु आहे, हर इदारे जो। जीअं साईं ॻाल्हि कई डॉक्टर साहिबु, हा डॉक्टर त माना असां राति जो 1 बजे बि ॾिठोसीं
त DHO या जेको सो मेयर या DC पंहिंजो जेको रोल प्ले करे पियो ऐं जेको पंहिंजी जेका आहे सा ज़िमेदारी पाण निभाए पियो। असां चऊं था इहा जेका ज़िमेदारी आहे इहा सम्झो की हर इंसान खे पंहिंजी सुजागी पाण करणु खपे, पाण निभाइणु खपे। हाणे हींअर असां वटि वधि मां वधि जेके केसिस हुआ उहे हुआ डेंगी जा, जेके डेंगी में मुब्तला पेशेंट्स वग़ैरह हुआ। सिविल हॉस्पिटल में काफ़ी सारा जेके पेशेंट्स हुआ डेंगी जे करे जेके हीअ दुनिया छॾे विया, फौत थी विया, उनमें काफ़ी सारा वाक़िया पेश आया। पोइ इन ते असां वकीलनि जेको आहे सो पंहिंजो रोल अदा करे असां हुते जेको आहे सो आवाज़ु बुलंद कयो। पहिरियों DC जे ऑफिस जे साम्हूं धरणो आयोसीं, पोइ असां उन्हनि खे इहो बि चयो त अञा बि असां एहतजाजनि जो दाइरो वधाईंदासीं। असां जेको मेयर ऑफिस जे साम्हूं धरणो हणंदासीं या जेको हाईवे बंदि कंदासीं। उन खां पोइ माना सेक्रेटरी ताईं मेयर साहब, DC साहब, DHO साहब मिली करे गॾिजी करे हुननि पंहिंजी जेका सा ड्यूटी खे जेको आहे सो सर अंजाम ॾियण जे लाइ राति जो बि उथिया, राति जो बि सुजाग थिया। त असांजे चवण जो मक़सदु इहो आहे त इहो कमु जेको हिननि खे करिणो हो, पाण ई करिणो हो, त माना असां या हिकिड़ो मिसाल आहे वकील जे आवाज़ु बुलंद करण खां पहिरियों हू पंहिंजो पाण जेको आहे कमु कंदा, इहा सुजागी पाण पैदा कंदा। हाणे इन खां अलावा तव्हां हाणे ॾिसो असां वकील आहियूं, वकीलनि जॾहिं बि को बि इशू थियो हूंदो सिंध ते या कंहिं बि मसइले ते त उन ते सभ खां पहिरियों जेको आहे सो वकील उथिया हूंदा। ठीकु आहे, इदारो कहिड़ो बि हुजे, गवर्नमेंट आहे, गवर्नमेंट जे ख़िलाफ़ बि वकील उथिया हूंदा। जीअं तव्हां केनालनि जो मसइलो ॾिसो, इन खां अलावा काफ़ी सारा मसइला, त उन ते वकीलनि जेको आहे सो वॾी जदोजहद कई आहे। राति जो जेको आहे सो रोडनि ते सुता पिया ऐं सॼो ॾींहुं अदालतनि जो कमु छॾे करे, छो त पेट त वकीलनि खे बि आहे न, रोज़गार त वकीलनि खे बि खपे, लेकिन उन्हनि पंहिंजे पेट खे छॾे करे, पंहिंजे मफ़ाद खे छॾे करे जेको अवाम जे लाइ ख़िदमतुनि खे कॾहिं बि सारे नथा सघूं। सिंध जो को बि मसइलो हुजे असां हमेशह वकील बिरादरी खे जेको आहे सो अॻुभरो ॾिठो आहे, उन्हनि खे एहतजाजनि में ॾिठो आहे ऐं आला इदारनि ताईं उहा आवाज़ कीअं पहुचे थो, हुन में हिकिड़ो वॾो रोल एडवोकेट्स प्ले करे रहिया हूंदा आहियो। जी डॉक्टर साहिब जी तरफ़ अॻियां वधणु चाहींदमि। जॾहिं असां ॻाल्हि कयूं था घराणनि जी जेके टुटनि था, जंहिंखे तव्हां पंहिंजी ॿोलीअ में डिसफंक्शनल फैमिलीज़ चवंदा आहियो, उतां खां मूंखे लॻे थो त वॾा मसइला जनम वठंदा आहिनि जेके पोइ मुआशिरे जा बि मसइला बणिजी वेंदा आहिनि। घरनि खे कीअं हुजणु खपे? बेसिकली थोरी देरि पहिरीं अज़िया भाईजन सां इहा ॻाल्हि कई पई त 15 साल इंतज़ारु करियो, पोइ जेको नस्ल ईंदो तव्हां वटि उहो हूंदो डिसफंक्शनल फैमिलीज़ जी पैदावार, डिस्टर्ब्ड फैमिली जी पैदावार, ऐं उहे कीअं डिसऑर्डर्ड हूंदा ऐं उहे कीअं जेको आहे सो छुड़वाग हूंदा ऐं उहे कीअं बेचैन हूंदा, उहे कीअं अधु नफ़्सियाती हूंदा, उन्हनि जे कम जी सलाहियत, उन्हनि जे कारकर्दगी जी सलाहियत, उन जी तइलीम जी सलाहियत, उहे केतिरियूं सलब थियल हूंदियूं ऐं उन्हनि जे अंदरि उन्हनि मां चंद अहिड़ा जेके हूंदा जेके हाई इंटेलेक्ट जा हूंदा उहे निकिरंदा। बाक़ी सॼो मुआशिरो हिकिड़ी अहिड़ी अजीब अबतरी जो शिकार थींदो जंहिंजो अंत कोन्हे। हाणे थिए छा थो, समाजी प्रेशर या समाजी दबाव हर फ़र्द ते अचे थो, तव्हां ते, मूं ते, वकील साहब ते, जज साहब ते, डॉक्टर ते, पुलिस ते, आर्मी ते, माण्हुनि ते, ॿियनि फ़र्दनि ते, जेके बि आहिनि असांजे सिस्टम में। साईं साहब मूं ॻाल्हि कई पई त जॉब सेटिस्फिकेशन ते कमु थियणु खपे, जॉब स्ट्रेस ते कमु थियणु खपे, त उहो प्रेशर कीअं सस्टेन कजे। ॿाहिरां हिकिड़े माण्हू खे तकलीफ़ थी, उहो ॿाहिरां जो बोझ खणी जॾहिं घर में थो अचे त घर में अचे थो त हिकिड़ो नओं पेंडोरा बॉक्स थो खुले। ॿार हीअं कयो, धीअ हीअं कयो, पुटु हीअं कयो, ससु हीअं कयो, नुंहुं हीअं कयो। हाणे इहे डिसफंक्शनल फैमिली जा अलार्म था शुरू थियनि, डिसफंक्शनल फैमिली जा, डिस्टर्ब फैमिली जा अलार्म था शुरू थियनि। उहो फ़र्द जेको अॻे ई ॿाहिरां वज़न खणी थो अचे, दबाव खणी थो अचे, कम जी जॻह तां, रस्ते तां, मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां गुज़रंदे जेको उनखे प्रेशर्स अचनि था, उन्हनि सभिनि खे पंहिंजे दिमाग़ में खणी थो अचे ऐं उहो पनाह गाह में थो अचे। पनाह गाह ऐं चवंदो आहे घर खे, जेको असांजो घरु हूंदो आहे न, जिते असांजी काइनात हूंदी आहे, उहो असांजो पनाह गाह आहे। उहो समाजी पनाह गाह आहे ऐं इबादत जी जॻह असांजो मज़हबी पनाह गाह आहे ऐं इल्मु असांजो किताब, स्कूल, कॉलेज, यूनिवर्सिटियूं असांजो इल्मी पनाह गाह आहे। असां उतां खां
पंहिंजो पाण में ईज़ी लोड कराईंदा इल्मु सम्झ सुकून ॾाप इहे समूरियूं शयूं असां उतां ईज़ी लोड कराईंदा आहियूं। हाणे जॾहिं उहो घर में अचे थो त हींअर त समाज एतिरो अबतरी जो शिकार आहे, नशे जूं पुड़ियूं घरनि ताईं पहुचनि थियूं। हैदराबाद जी ॻाल्हि थो ॿुधायां, हिकिड़ा ॿ फर्द अहिड़ा आहिनि जेके जुमे जे ॾींहुं जेकॾहिं गुता बंदि हूंदा आहिनि त उहे गाॾियुनि में सप्लाई कंदा आहिनि। पुलिस बि हिते आहे, इदारा बि हिते आहिनि, नारकोटिक्स वारा बि हिते आहिनि, सभिनि खे पंहिंजे पंहिंजे पते हिसे जे दुनिया मिले थी। उन्हनि खे ॾाढो ॾुखियो लॻंदो साहिब इक़्तिदार खे ऐं जिन जी गाॾी जिन जे घरनि जा ख़र्च इन्हनि हैंडलर्स जे थ्रू मिलनि था उन्हनि खे ॾुखियो लॻंदो। पर जो सच कहूं त बुरा लॻे तो भले लॻे, ठीक है। तो ये झोल का समाज है, यहाँ बात करना हराम है, ठीक है। तो कंहिं चवण जो जेको मेन मक़सदु आहे, असां जॾहिं रिहेब कंदा आहियूं, आऊं हैदराबाद में सभ खां पहिरीं मूं रिहेब शुरू कयो, हींअर 2-3 ॿिया रिहेब अची विया। ड्रग एडिक्ट्स खे असां जॾहिं केरु मिलणु ईंदो आहे त हुनखे चवंदो आहे तव्हां तलाशी ॾियो, हू चवंदो आहे न असां माइट आहियूं असीं कीअं खणी ईंदासीं। ॿियो हिकिड़ो नओं रुझान आऊं तव्हांजे थ्रू ॿुधायां थो त वालदेन खां वधीक हुननि जा दोस्त रश कंदा आहिनि। पोइ असां छा चवंदा बाबा जेको दाख़िल करायो आहे उहो मिली सघे थो, ॿियो नथो मिली सघे। उनखां पोइ जॾहिं वापसि वञे थो ॿारु त WHO चवे थी त इहा रिकरिंग डिज़ीज़ आहे, इहो बार बार वञण ॾींदी। उनजे लाइ आऊं हुनखे चवंदो आहियां टिकुंडो ठाहींदो आहियां, वालदेन डॉक्टर ऐं मरीज़ नशे में मुब्तला फ़र्द वालदेन ऐं इन्हनि खे जेकॾहिं गॾु इहो टिकुंडो क़ाइमु रहे थो त ॿारु नशो नथो करे। पोइ उन में ॿाहिरि दोस्तनि जा प्रेशर, पीयर प्रेशर जंहिंखे चवंदा आहियूं, हिकिड़ो सूटो हणीसि, हिकिड़ो डुकु पीस, केरु थो चए डॉक्टर शाहनवाज़ थोरी थो ॾिसे। पूरी दुनिया में हिकिड़ियूं थेरापेटिक कम्युनिटीज़ थींदियूं आहिनि ऐं उन में ANA मीटिंग थींदियूं। असां हिते गभे जी ॻोल्हा में सॼो ॾींहुं सरगर्दा न आहियूं, पोइ हुतां जेको निकिरे थो त पोइ उहे वॾा ख़र्च असां कराची में वेंदो तव्हां 15,000 पर डे हिसाब सां था वठनि, हिते त तव्हांखे असां एॾो सहूलियत था ॾियूं। उन समूरे लका में असांखे चैलेंजिस था अचनि। साइकोलॉजिस्ट जेको असांजो वेठो आहे, सोशल मोबिलाइज़र वेठो आहे, उनखे चैलेंजिस था अचनि जॾहिं रिलैप्स थो थिए। पिटू पारा त हुई अलॻि हिकिड़ो चैप्टर आहे, उन्हनि ते त वञूं ई नथा। पर माउ पीउ वरी पोइ हुनखे चवंदा त हाणे मूं वटि हिकिड़ी अमड़ आई आहे, चए थी अबा तूं रुगो मूंखे अलामतूं हुनजो घटि करे ॾे शुरू वारियूं, ऐं हिनखे जेल में थी हणाए छॾियां, उते दवाऊं लिखी ॾे। पोइ बाबा जेल मसइले जो हल न आहे, उतां 3 नशा ॿिया सिखी ईंदो, उतां क्राइम सिखी ईंदो। छो त जेलूं असांजूं करैक्शनल फैसिलिटीज़ त आहिनि, पर उते जी जेकी सूरत-हाल आहे न उहा ॾाढी ख़राबु आहे। उते फैक्ट्रीज़ थी वियूं आहिनि, उतां माण्हू वकील साहिबान वेठा आहिनि, जेको ग़रीब लाचार 10 साल साईं जी ॻाल्हि कई न जेल में काटे थो त पोइ अंदरि इंसान जी हिकिड़ी आहे न त रिटेलिएशन हुनजे अंदरि आहे, इनकार जंहिं शइ खां कंदो ओॾां वधंदो। पोइ उनखे जॾहिं बंदि कयो थो वञे उते वरी उते जी पंहिंजी हिकिड़ी दुनिया आहे। छो त मूं हैदराबाद जी 4-5 जेलुनि में कमु कयो आहे लॻातार 7 साल, ऐं उते बदीन जी जेल, हैदराबाद जी जेल, हैदराबाद जूं जेके 4 बच्चा जेल, वुमेन जेल सेंटर ऐं जेको सोनारा में, उते मूं लेक्चर्स कया आहिनि, कैंप्स कयूं। उनखां पोइ असांखे सरकारी तौर ते हफ़्ते में हिकिड़े दफ़ा वञी उन्हनि जी असेसमेंट करणी हूंदी आहे। त मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त असांखे घण पासां ऐं तरीक़े सां वॾो कमु आहे, हीउ आम नंढो तव्हां वॾी जहाद पिया करियो। अॼु माण्हुनि खे ॿुधायो पिया त हुनर सिखो, इल्मु पढ़ो, नशनि खां पाक थियो, इहो तव्हां हिकिड़ो नओं वण पिया पोखियो। सिंधी समाज जे लाइ मेहरान TV ऐं तव्हांजी सॼी टीम जेको एॾो वॾो कमु पई करे, उन में ही साईं असांजा गॾु आहिनि, असां गॾु आहियूं, तव्हां गॾु आहियो। असां रोडनि रस्तनि ते बि इहा ॻाल्हि कंदासूं। 7 डिसंबर थोरी, हिते त 365 ॾींहं कमु करिणो आहे। हिते त स्कूलनि में, मज़हबी जॻहियुनि ते, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते, मासिस में, असांखे त हींअर ख़बर छा खपे, असांखे त जीअं जिते शॉपिंग सेंटर आहिनि उते बि वञी इहो जहाद करणु खपे त नशे खां पाक थियो। डॉक्टर साहब ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई आहे, मिलियल जुलियल कमु आहे, ऐं तव्हां चवंदा आहियो त हीउ मिलियल जुलियल असां सभिनीनि जो न हिकिड़ो जहाद आहे, हिकु पर्सन जो ई कमु न आहे। वधीक पाण कंटिन्यू कयूं था, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, ऐं नाज़रीन साथ मौजूदु आहे प्रोग्राम में टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन जो हिसो बणिजी सघो था, खटी सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। केॾांहुं न वञिजो, ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान।
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी। अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में नंढो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ अवांजे अॻियां असां हाज़िर आहियूं ऐं डिस्कशन ॾाढो ज़बरदस्त यूज़फुल डिस्कशन आहे। प्रोग्राम में साथ मौजूद है टपाल मेज़बान जो, टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे। सो इन साथ सां प्रोग्राम की तरफ अग्यां वधूं था। ज़िया साहब, आपसे जानना चाहूँगी एक एडवोकेट को किस तरह होना चाहिए? एक एडवोकेट को मैं समझता हूँ कि सबसे पहले तो उसको ईमानदार होना चाहिए, अपने आप से भी ईमानदार होना चाहिए। देखें, यहाँ डिस्कशन हमारे पास चल रही थी कि जुल्म और गुर्बत। देखें, जुल्म का ताल्लुक सिर्फ गुर्बत से नहीं है, जालिम का ताल्लुक सिर्फ गुर्बत से नहीं है। जालिम गरीब भी हो सकता है और जालिम अमीर भी हो सकता है, और जुल्म गरीब के साथ भी हो सकता है और जुल्म अमीर के साथ भी हो सकता है। हमारे पास बहुत सारे केसेस इस तरीके से हमारे इल्म में हैं, बल्कि हमारे पास होते भी हैं कि वालिद ने बेटे के ख़िलाफ़ दाखिल किया हुआ है केस, बेटी ने माँ के ख़िलाफ़ दाखिल किया हुआ है केस, माँ ने बेटे के ख़िलाफ़ केस दाखिल किया हुआ है। देखें, इससे बड़ा जुल्म मैं समझता हूँ कोई हो नहीं सकता। सबसे पहले तो ये ज़िम्मेदारी वकील के ऊपर आती है कि अगर उसके पास ऐसा कोई केस आए, किसी वालिद का केस है जो अपनी बेटी पर करना चाह रहा हो या बेटे के ऊपर करना चाह रहा हो, तो सबसे पहली जिम्मेदारी वकील की होती है कि वो उसको कोशिश करके कि उसको समझाए कि ये मुनासिब बात नहीं है, ये आपकी फैमिली का मामला है, आपकी बच्ची है या आपकी बीवी है या आपका बेटा है, या अगर बेटी बाप पर केस दाखिल कर रही है तो आपका वालिद है या भाई है, कि अगर आप इस मैटर को रिजॉल्व करें, अपने घर के अंदर देखें, आउटसाइड दी कोर्ट देखें, अपनी फैमिली के जो बड़े हैं उनके साथ बैठकर देखें, तो मैं समझता हूँ कि इसके अंदर हमारा एक बहुत बड़ा पार्ट शामिल होगा। तो वकील को ईमानदार भी होना चाहिए, वकील को मसालिहत कराने वाला भी होना चाहिए। हमारे पास सबसे बड़ा इशू ये आता है कि हमने ये सोचा होता है कि जी अगर हमारे पास एक केस चला जाता है तो फिर हमारे पास फीस कैसे आएगी। देखें, रिस्क का ताल्लुक बरह रास्त अल्लाह पाक के साथ से है। हमें हमारी मेहनत से रिस्क नहीं मिलता, हमें अल्लाह पाक की करम से, हमारी अल्लाह पाक की इनायत से हमें रिस्क मिलता है। अगर हम इस चीज़ को समझ लें तो फिर बहुत सारे मामलात कोर्टों तक आने से भी बच जाएंगे। हमारे पास मोस्टली एडवोकेट्स तो इस तरीके से हैं कि काम करने से GM लगारी साहब ने कहा कि जी इनके पास 90% केसेस ऐसे हैं जो फ्री ऑफ कॉस्ट ये लड़ रहे हैं। तो ऐसे हमारे पास बहुत सारे वकला ऐसे हैं जो ये वाले काम कर रहे हैं, लेकिन इसके अंदर बहुत सारे वकला हमारे पास ऐसे भी हैं कि ज़ाहिर सी बात है कि जैसे आपने कहा अभी कि पलीजो साहब ने कहा था कि घर का खर्चा चलाना होता है, लेकिन इसके साथ साथ हम अपनी ज़िम्मेदारी भी अगर हम महसूस करें कि अगर लोगों को कोर्टों की तरफ ले जाने से बेहतर उनको कोशिश करके उनका राज़ीनामा करवा दें, तो देखें इससे 2 फ़ायदे हो सकते हैं हमें, अल्लाह पाक भी राज़ी होगा और आपके रिस्क में भी बरकत होगी। तो जो वकील है उसकी ज़िम्मेदारी इन तमाम चीज़ों पर आयद होती है कि वो तमाम चीज़ों को महसूस करे, इससे माशरे में भी अच्छाई पैदा होगी और सारे मामला होंगे अच्छे। बिल्कुल। अच्छा ज़िया साहब, प्रेसिडेंट सदर बार आप रह चुके हैं, आपको क्या लगता है कि एज ए प्रेसिडेंट क्या चैलेंजेस होते हैं और एक प्रेसिडेंट की प्रायोरिटीज़ क्या होनी चाहिए? मैं समझता प्रायोरिटीज़ तो ये होनी चाहिए कि आप जो वकला की वेलफेयर के लिए आए, सबसे पहले वकला की वेलफेयर के लिए काम करें। लेकिन हमारे पास चैलेंजेस ऐसे हैं कि हमारे पास जो एडवोकेट्स हैं उनके जो मसाइल हैं वो इतने ज़्यादा होते हैं हमारे पास कि डेली बेसिस के ऊपर हम लोग जो है वो 50-50, 60-60, 100 वकीलों के मामलात को देख रहे होते थे। छोटे से मामलात भी होते थे, बड़े बड़े भी मामलात होते थे। तो ये चैलेंजेस, क्योंकि हमें हमारा ऑफिस भी वहीं डिस्ट्रिक्ट बार के अंदर है, तो हमें वहाँ बैठना भी होता था अपने टाइम तक, तो ज़ाहिर है वकला के दरमियान ही बैठना होता था, तो छोटे से मामलात भी उनको हमारे पास ही लेकर आते थे। लेकिन मैं समझता हूँ कि वकला की वेलफेयर के लिए किसी भी अहदेदार को, चाहे वो प्रेसिडेंट हो, चाहे वो जनरल सेक्रेटरी हो, चाहे वो छोटे से पोस्ट के लिए भी अगर वो इलेक्ट हुआ है तो
उसको वकला की वेलफेयर के लिए जिस हद तक भी कोशिश करके जाना चाहिए, अच्छे दायरे के अंदर, जायज़ दायरे के अंदर उसके लिए काम करना चाहिए। बड़ी पोस्ट वालों को प्रोजेक्ट्स लेकर आने चाहिए। मैंने जैसे कहा कि मैंने कोशिश की थी कि हमारा लॉयर्स हॉस्पिटल बने, फिर मैंने जो उस वक्त के MS थे सिविल हॉस्पिटल के, मैंने उनसे दरख्वास्त की थी कि हमें कोई यूनिट दे दें वकला के लिए, लेकिन वो उस वक्त उन्होंने एक हमसे कहा था कि हमारे पास ऐसे पेशेंट्स आते हैं कि अगर आप उनको वहाँ देख भी लें तो फिर आपको अंदाज़ा होगा कि आप वकला की यूनिट्स के हवाले से बात नहीं करेंगे। तो ज़ाहिर है मुझे भी ऐसा अंदाज़ा था, तो हमने ज़्यादा इंसिस्ट नहीं किया, लेकिन मेरी कोशिश थी कि वकला के लिए हॉस्पिटल तामीर हो। और इंशाल्लाह मैं जब प्रेसिडेंट था तब भी मैंने कोशिश की, और अभी मैं ओहदे पर नहीं हूँ, मैं अब भी ये कोशिश इंशाल्लाह करता रहूँगा, इंशाल्लाह मैं करता रहूँगा, और सिर्फ वकला के लिए नहीं, और इंशाल्लाह जो हमारी सिविल सोसाइटी है उसके हवाले से भी मैं इंशाल्लाह कोशिश करता रहूँगा। माशाल्लाह जी, माशाल्लाह, ज़बरदस्त, तमामु बहितरीन। ऐं GM साहब तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदासीं। लगारी साहब, जॾहिं असां क्राइम ते ॻाल्हायूं था ऐं जेतिरो क्राइम असां वटि थिए थो, हिकु वकील जी हैसियत सां अव्हां छा था सम्झो त हिन समाज में क्राइम रेट कीअं घटिजी सघे थो? क्राइम त ॾींहों ॾींहुं तव्हां पाण ॾिसो पिया वधंदो पियो वञे। उन जे वधण जो बि हिकिड़ो सबबु आहे। सबबु इहो आहे त माना को बि पंहिंजी जेको आहे सो ज़िमेदारी सम्झण जे लाइ तयारु न आहे। छो त इदारा जेके ठहियल आहिनि उन्हनि इदारनि मथां ज़िमेदारी रखियल आहे त बाबा तव्हांखे जेको आहे सो हिन शइ ते कंट्रोल करिणो आहे। जीअं असां वकील आहियूं, असां कोर्ट जे अंदरि पंहिंजा केसिस वग़ैरह हलाईंदा आहियूं, असांजी ज़िमेदारी आहे। लेकिन असां सिर्फ़ु जेको कोर्ट जे अंदरि पंहिंजी ज़िमेदारी कोन सम्झंदा आहियूं। कोर्ट खां ॿाहिरि बि सोसाइटी में जेके जेके माण्हू वीचारा ग़रीब मिसकिन हूंदा आहिनि, असांखे उन्हनि जी बि वेलफेयर करणी आहे। उन्हनि खे बि जेको आहे सो असांखे जेको आहे कानूनी रस्तो ॿुधाइणो आहे। जीअं मूं वटि हिकिड़ो मसइलो आयो, मसइले में ॿिनि माण्हुनि जो पाण में जेको आहे सो जहिड़ो थियो, वरी बि जेको आहे सो पाण में बीह करे चवनि था त वरी बि जेको आहे सो पलांद कंदासीं, विढ़ंदासीं, जहिड़ो कंदासीं। त असां उन्हनि खे चइबो, ॾिसो तव्हां विढ़ंदव, जहिड़ो कंदव त तव्हांजो हिकिड़ो माना सम्झो कि वॾो नुक़सानु आहे। तव्हांजा जहिड़ा ख़तमु कोन थींदा, तव्हांजो नफ़रतूं ख़तमु कोन थींदियूं। उन ई में तव्हांजो जेको आहे सो मसइले जो वाइद हल इहो ई आहे त तव्हां कानूनी रस्तो अख़्तियार कयो। जे कानून खे जेकॾहिं तव्हां फॉलो कंदो त तव्हांजो मसइलो कानूनी दायरे जे अंदरि ई हल थी वेंदो हलियो। उन हिसाब सां हाणे जेके क्राइम्स वग़ैरह वधनि पिया, जीअं चोरियूं फुरूं धाड़ा, उन में हिकिड़ो त इहो बि सबबु आहे त असां वटि जेका आहे महांगाई थी आहे, बुख बदहाली जे करे बि माण्हू वीचारा जेके आहिनि परेशानी जे करे बि इहे शयूं कनि था। ॿिए नंबर ते जी 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 मतिलबु कि हक़ हलाल जी रोज़ी करण बजाए जेको आहे सो चोरियूं फुरूं धाड़ा कंदा आहिनि। ॿिए नंबर ते ॻाल्हि इहा आहे त ईअं बि कोन्हे, जेको माण्हू मज़दूरी करे थो, जेको माण्हू रोज़गार करे थो, जेको महिनत करे थो, त उनखे कतई बि जेको आहे सो ग़लति रस्तो चॉइस करण जी जेका आहे ख़्वाहिश न हूंदी आहे। उहो चवंदो त बाबा आऊं पंहिंजी जेका आहे असां महिनत मज़दूरी करे बचनि लाइ जेके 5 रुपया कमाईंदुसि उहे बचनि खे खाराईंदुसि। सही, बिल्कुलु ठीकु। त सम्झो कि क्राइम में जेको आहे सो कमी अची सघे थी। ॿियो असां वटि जेका मंशात आहे, मंशात किथां आई ऐं मंशात आई कीअं? छो मंशात अचे पई ऐं जेको आहे सो तबाही थिए पई, असां पाण ॾिसूं पिया ऐं असांजे जेको आहे सो माशरे में नंढड़ा ॿार मासूम, अॼुकल्ह त जेको आहे सो घरनि में असां इहो बि ॾिठो आहे त जेके वीचारियूं न्याणियूं हूंदियूं आहिनि, मजबूरी ख़ातिर उहे बि मंशात जो जेको आहे सो कारोबार कनि पियूं। उन्हनि खे बि उन कारोबार ते आंदो वियो आहे। उहे पाण न आयूं हूंदियूं, उन्हनि खे आंदो वियो आहे। नंढड़ो ॿारु आहे, हाणे नंढड़े ॿार जी उमिरि 7 साल 8 साल आहे, उनखे बि चवंदा बाबा हीअ जेको आहे सो तूं मंशात आहे, हीअ फलाणी जॻह ते पहुचाए अचु, फलाणे खे ॾे अचु। इहे शयूं असां पंहिंजे अखियुनि सां ॾिसूं पिया। इन्हनि शयुनि खे हथ सां जेको आहे सो ख़राबु कयो पियो वञे। त इन ते कंट्रोल करण जे लाइ असां सभिनी जी ज़िमेवारी आहे त असां इन शइ ते कंट्रोल करियूं। माइट बि कंट्रोल कनि, जेके माउ पीउ हूंदा आहिनि। उन खां अलावा
लिखियल पढ़ियल माण्हू ते बि वरी ज़िम्मेवारी आहे। हाँ, मुआशरे जे ईअं लॻे आॾी साहब पाण खणी चऊं त मुआशरे जे हर फ़र्द ते ज़िम्मेदारी आहे, उन पाड़े वारे जी बि ज़िम्मेदारी आहे, उहो दुकानदार जेको साम्हूं मौजूदु आहे उनजी बि ज़िम्मेदारी आहे, जेको चौकीदार मौजूदु आहे उनजी बि ज़िम्मेदारी आहे। अच्छा, अव्हां जो मज़दूरनि जे हवाले सां बि मज़दूरनि जी जिदोजहद जे हवाले सां बि कमु थियल आहे, सो उहो एक्सपीरियंस कीअं रहियो आहे, छा उन्हनि खे रिलीफ मिली सघियो आहे, कहिड़ा मसाइल रहिया आहिनि? असां ॾिसो न, असां सिर्फ़ु जेको आहे न इहो ई सदाईं माना ज़हन में रखियो आहे, सोचियो आहे त हीउ जेको ग़रीब आहे इन जो जेको हक़ु नथो मिले, इहो हक़ु वठी ॾियण ताईं असां जेको ख़ामोश न वेंदासीं। पोइ उन्हनि लाइ असां जेको आहे पंहिंजो जेको आहे सोशल थी करे जेको कमु कयो आहे, कोर्टनि में बि कयो आहे, ऐं अमली तौर ते जेको आहे इदारनि में एप्लीकेशन्स वग़ैरह ॾिनियूं आहिनि। असां वटि हींअर हिन दौर में जीअं हाणे फैक्ट्रियूं आहिनि, मुख़्तलिफ़ फैक्ट्रियूं आहिनि, फैक्ट्रियुनि में हिकिड़ो नओं निज़ाम, असां त हाणे नओं निज़ाम चवंदासीं, आहे त पुराणो, पर उन में ईअं आहे त ठेकेदारी निज़ाम आहे। पोइ ठेकेदारी निज़ाम में जेको गवर्नमेंट जो नोटिफिकेशन आहे 40,000 रुपया सैलरी, उन मज़दूर खे 8,000 रुपया, 10,000 रुपया, 12,000 रुपया ताईं जेको महदूद रखियो वियो आहे। बाक़ी जेके मथां पैसा आहिनि उहे जेके फैक्ट्री जा जेके जीअं सम्झो हिकिड़ी एडमिनिस्ट्रेशन हूंदी आहे, उहा मिली करे पाण में खाईंदा आहिनि। त असांजो हिन वक़्तु जेको वधि में वधि जेको असां जदोजहद कई आहे उहा कई आहे मज़दूरनि जे लाइ। जीअं फारान शुगर मिल आहे, फारान शुगर मिल जे अंदरि मज़दूर 850 मज़दूरी कनि था, उन्हनि जी सैलरी हुई तक़रीबन 16,000 या 17,000। गवर्नमेंट जो पहिरियों नोटिफिकेशन हो 25,000, पोइ 32,000, पोइ 37,000। पोइ उन में आऊं आहियां, मुंहिंजा जेके ॿाहिरि आहिनि एडवोकेट्स आहिनि, अदा अहमद नवाज़ इनकलाबी साहिबु आहे, अदा नजमुद्दीन लगारी साहिबु आहे, ऐं ॿिया बि काफ़ी सारा दोस्त आहिनि। उन्हनि असां सभिनी गॾिजी करे हिकिड़ी जदोजहद शुरू कई त असां हिननि मज़दूरनि खे पंहिंजो हक़ु वठी ॾियण ताईं ख़ामोश न वेंदासीं। त अॼु हुननि मज़दूरनि खे 40,000 रुपया उन फैक्ट्री मां पघार मिले पई। पर उन खां अलावा लेबर लॉ में जेके फैसिलिटियूं लिखियूं वियूं आहिनि, लेबर लॉ में जेके फैसिलिटियूं उन्हनि खे फैक्ट्रीज़ खे ॾियणियूं आहिनि उहे नथा ॾियनि, ऐं जेको बोनस वग़ैरह उनजो माना सालियानो ठहे थो उहो नथा ॾियनि। उन खां बाद में जेकी असां सां मज़दूर शाना बशाना गॾु वेठा, उन्हनि खे जबरी तौर ते बरतरफ़ कयो वियो। तव्हां बिल्कुलु सही चओ पिया, अव्हां जी हिकिड़ी जिदोजहद आहे, अव्हां जो हिकिड़ो कमु आहे, ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में माशाअल्लाह अव्हां कमु करियो पिया। असां त इहो ई था चाहियूं त मज़दूर जो जेको चुल्हो आहे उहो इन ई माना मज़दूरी सां ई त ॿरे थो न। हिकिड़ो माण्हू मज़दूरी करे थो, घर में 5 माण्हू आहिनि, ॿार बि आहिनि, माउ पीउ बि आहिनि, घर वारी बि आहे, त उहे केॾा वेंदा वीचारा। सही पिया चओ, तव्हां बिल्कुलु सही चओ पिया, ऐं तव्हांजो कमु तमामु बहितरीनु, तव्हांजी जिदोजहद तमामु बहितरीनु, स्टिल तव्हां ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में कमु कयो पिया। इहा उमेदु आहे त तव्हां सुठो कमु कंदा ईंदव, ऐं यकीनन जिन जे लाइ कमु थिए पियो, जिन जे लाइ जिदोजहद थिए पई, उन्हनि खे बि रिलीफ मिलंदो। डॉक्टर साहिबु, असां जॾहिं ॻाल्हि कयूं था क्राइम जी, एज़ अ एडवोकेट उन्हनि ॿुधायो आहे लगारी साहिबु त कीअं कमी अची सघे थी। एज़ अ डॉक्टर, एज़ अ साइकेट्रिस्ट, तव्हां छा सम्झो था? बेसिकली जेको क्रिमिनल साइकोलॉजी आहे या क्रिमिनल साइकेट्री आहे या फॉरेंसिक साइकेट्री आहे, उहो हुनखे थोरो डाइवर्सिफाई करे थी। कीअं करे थी डाइवर्सिफाई? त जेके जिन जे अंदरि नफ़्सियाती आर्ज़ आहिनि, जंहिंमें बाइपोलर अफेक्टिव डिसऑर्डर आहे, शख़्सियत जा बिगाड़ आहिनि, बॉर्डर लाइन पर्सनैलिटी आहे, एंटी सोशल आहे, उनखां पोइ जिन माण्हुनि सां का ज़्यादती थियल हूंदी आहे, जिनसी ज़्यादती या का बि ज़्यादती थियल हूंदी आहे, जॾहिं वॾा थियनि था त उन्हनि जे अंदरि हिकिड़ो रिवेंजियस बिहेवियर डेवलप थींदो आहे। त जॾहिं असां छेद कयूं था या जेके एनालिसिस कयूं था, त एज़ अ साइकेट्रिस्ट आऊं त अक्सर चवंदो आहियां त जेके वॾा वॾा क्राइम थींदा आहिनि त उन्हनि जो साइको एनालिसिस थियणु खपे, उन्हनि जो साइकेटिक एवोल्यूशन थियणु खपे, त जीअं असांखे बेसिक काज़िस जी ख़बर पवे। उनखां पोइ अणहुंद अणाहठ मामला जीअं साईं ॿुधाए वियो त ॾिसो, असां हुन जा हिकिड़ी बायोलॉजिकल पूरी दुनिया में आहे त बायोलॉजिकली बॉर्न क्रिमिनल हूंदा आहिनि। बायोलॉजिकली उन्हनि जी मॉर्फोलॉजी बि उहा हूंदी आहे, उन्हनि जी शख़्सियत बि उहा हूंदी आहे, जेके एंटी सोशल हूंदा आहिनि या बॉर्डर लाइन हूंदा आहिनि या जेका हिस्टोरिक हूंदा आहिनि, ऐं उनखां पोइ जेके बाइपोलर्स हूंदा आहिनि, जेके कंहिं नफ़्सियाती आर्ज़े में मुब्तला हूंदा आहिनि। ठीकु, उनखां पोइ हिकिड़ी जेको आहे स्टीलिंग, जेका जंहिंखे चोरी चवंदा आहियूं, उहा हिकिड़ी क्लैप्टोमेनिया या कुझु अहिड़ी तरह जी हूंदी आहे, जंहिंमें अर्ज़ थींदी आहे माण्हू खे त उहो क्राइम करे। हाणे असांजे समाज में थोरियूं मुख़्तलिफ़ रुझान आहिनि। असां क़बीलाई जहिड़नि मां निकिरी, ज़ात जे जहिड़नि मां निकिरी, पोइ क्राइम जी दुनिया में अची वेंदा आहियूं।
उनखां पोइ असां ज़ाती अना, इहे सभु नफ़सियाती पहलू अथव। उनखां पोइ ज़ाती अना जी तस्कीन जे लाइ असां क्राइम में अची वेंदा आहियूं, शौक़ में असां क्राइम में अची, जीअं नशो बि ईअं थो थिए न, त पहिरीं कॾहिं कॾहिं, पोइ तफ़री जे लाइ, पोइ आदी थी वियासीं, पोइ बीमार थी वियासीं। माना जेके 4 स्टेजिस आहिनि, ओकेनल थी वियो, रिक्रेशनल थी वियो, एडिक्शन थी वियो ऐं अब्यूज़ थी वियो, माना डिज़ीज़ड पार्ट थी वियो। ईअं ई क्राइम जेको आहे न उहो बि इन सर्कल में घुमे थो। तव्हां जेकॾहिं 100 क्रिमिनल्स जेके उहे जेके रिपीटर्स आहिनि, जेके हिकिड़े क्राइम में न मुख़्तलिफ़ क्राइम्स में आहिनि, उन्हनि जी जॾहिं हिस्ट्री असां वठंदा आहियूं, छो त मुंहिंजो त फॉरेंसिक में तक़रीबन 7 साल जो इहो टेन्योर जेको पूरो फॉरेंसिक साइकेट्री में रहियो, त उन्हनि जी मार्फोलॉजी, उन्हनि जी जिस्मानी बीहक, उन्हनि जी रवैयनि जी जेको आहे सो छेद, ऐं उन्हनि जी जेके हैबिट्स आहिनि उन्हनि जा जेके छेद कयासीं, त उनखां पोइ इहा शइ ज़रूरु थी त को नशे में मुब्तला थी क्राइम में वियो, को क्राइम जे गिल्ट खे ख़तमु करे नशे तरफ़ आयो, पोइ वरी उहो रिपीट थियो। हिकिड़ो इहो थियो। ॿिया जेके बॉर्डर लाइन पर्सनैलिटी या एंटी सोशल पर्सनैलिटी जा माण्हू हुआ, उन्हनि जे अंदरि अर्ज़ु थींदी आहे त समाज जे अंदरि तोड़ फोड़ करियूं, को नऊं करियूं, का अहिड़ी एक्टिविटी कयूं जो असांजो नामाचार थिए, भले नेगेटिव, असांजी वाह वाह थिए त हीउ हेॾो वॾो डैमेज आहे, हीउ हेॾो वॾो जेको आहे सो वॾो माण्हू आहे, हीउ हेॾो वॾो रेज़न आहे, त उन्हनि जी हिकिड़ी नफ़सियाती सेटिस्फिकेशन हूंदी आहे। जीअं मूं चई न त जॉब सेटिस्फिकेशन हिकिड़ो जॉब आहे, तव्हां दिलि सां कमु करियो था तॾहिं तव्हां कंस्टेंटली कमु कयो था, ऐं जेकॾहिं दिलि सां न करियो, थोपे अचो, पंहिंजो पाण ते सेटिस्फाई न हुजो, त पोइ तव्हां उज़र कंदव, का न का ॻाल्हि अहिड़ी कंदो। त मुंहिंजे चवण जो जेको मेन मक़सदु आहे त जेल्स जे अंदरि, कोर्ट्स जे अंदरि या मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जेके सीरियल क्रिमिनल्स आहिनि, सीरियल क्रिमिनल्स, माना जेके बार बार हिकिड़े क्राइम में मुब्तला आहिनि या थोरो उन सां लाॻापियल क्राइम में मुब्तला आहिनि, उन्हनि जे एनालिसिस थियणु खपनि। ओके, हिकिड़ो माण्हू रोड ते हलंदे जहिड़ो थी वियो, उन में कंहिंखे धकु लॻो, को माण्हू हिन दुनिया में हलियो वियो ऐं उहो माण्हू मर्डर जे केस में अची वियो, उहो हैबिचुअल न आहे। बिल्कुलु बिल्कुलु डॉक्टर साहब, माण्हू त तव्हां असां त जेलुनि में वेंदासीं त फलाणी क़ौम जी केटी आहे, फलाणी जेल जेका आहे, फलाणी जेल जेका, फलाणो वार्ड फलाणी क़ौम जो केटी आहे। माना तव्हां जेल जी दुनिया में हलो, करे तव्हांखे हिकिड़ी नई दुनिया नज़र ईंदी। तव्हां बिल्कुलु सही पिया चओ, बिल्कुलु ईअं आहे। त चवण जो जेको मेन मक़सदु आहे त नफ़सियाती छेद थियणु ज़रूरी आहिनि। साइकेट्रिस्ट जो रोल आहे, ॿार पैदा थियो ऐं उहो 70 साल 80 साल जी ज़िंदगी गुज़ारे राह रबानींदा वियो, ओसि ताईं सभु जेके आहिनि न सो एरिक्सन जा स्टेजिस था अचनि, फ्राइडन थ्यूरीज़ अचनि थियूं, मुख़्तलिफ़ थ्यूरीज़ अचनि थियूं। असां उन्हनि सभिनि खे हीअं ते हंडाइबो, जेकॾहिं असां न कंदासूं त पोइ समाज अञा बि वधीक ख़राबु थींदो। हा, साइकेट्री ॾाढी ख़ूबसूरत फील्ड आहे ऐं ॾाढी इंट्रस्टिंग फील्ड आहे। तव्हां बिल्कुलु सही चयो त ज़िंदगी जे कंहिं न कंहिं मोड़ ते हर इंसान खे किथे न किथे हिकु साइकेट्रिस्ट जी ज़रूरत ज़रूरु हुजे थी, ऐं उते इंसानु घबराए न, उते कीबाए न, जेकॾहिं ज़रूरत आहे त पोइ हली वञे, मसइलो ॿुधाइण सां चयो वेंदो आहे त हल असांजे पन्नू जेको मथियो हुनखे कटे छॾींदा आहिनि। यस डॉक्टर साहब, असां ज़िया साहब जी तरफ अॻियां वधंदासीं। ज़िया साहब, लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन को आप किस तरह देखते हैं पाकिस्तान में, सिंध में, और किस तरह तमाम चीज़ों को बेहतर होने की ज़रूरत है? जी, वकील का रोल तो इस वक्त सबके सामने है, और इस वक्त पाकिस्तान का हर शहरी बड़ी उम्मीद के साथ वकील की तरफ ही देखता है। उसको किसी भी मसले का कोई मामला होता है, मुल्की लेवल पर, सूबाई लेवल पर या आपके शहर के लेवल के ऊपर, तो लॉ एंड ऑर्डर की जो सिचुएशन इस वक्त पाकिस्तान में मौजूद है वो बड़ी ख़तरनाक हद तक, जैसे कि कल हमारे जो इस्लामाबाद डिस्ट्रिक्ट कोर्ट के अंदर बम धमाका हुआ, इसमें हमारे वकील भाई भी काफ़ी शहीद हुए हैं। तो ये सबसे बड़ी ज़िम्मेदारी तो गवर्नमेंट की बनती है कि वो हमें ये तमाम सहूलियात को प्रोवाइड करके दे और हमें तहफ़्फ़ुज़ का यकीन दिलाए, वकला को भी और तमाम के तमाम शहरियों को भी। बिल्कुल। तो इस वक्त पोजीशन बहुत ख़राब है, ये सरकार को हमें देखना चाहिए सारे मामलात को, और इसके ऊपर बड़ी जो है वो सिंसियरिटी के साथ काम करना चाहिए। हर शख्स पुरुमीद नज़रों से देख रहा है वकला की तरफ। देखें आप कोई भी मसला देखें, उसमें वकील सबसे आगे होता है। हाँ। जिसके अंदर जो पानी वाले, जो कैनाल वाले जो मामलात हैं थे, उसके अंदर भी वकला, लेकिन हमारी वकला की तरफ से भी
बहुत सारी ज़्यादतियाँ हो जाती हैं, बहुत सारे हमारे जज्बाती वकला भी इसके अंदर होते हैं। लेकिन मैं वकला को भी ये पैगाम दूंगा कि बड़े डिसेंट मैनर के अंदर काम करना चाहिए, बड़े सुलझे हुए तरीके से काम करना चाहिए, और मसाइल बैठकर ही हल होते हैं, उसको बैठकर अपनी आवाज़ को बहुत आगे तक पहुंचाना चाहिए। और इंशाल्लाह इस तरीके से मसले भी हल होंगे और जो माशरे के अंदर खराबियाँ हैं वो भी इंशाल्लाह अमन का पैगाम भी जाएगा। थैंक यू सो मच। बड़े ख़ूबसूरत अंदाज़ में आपने बात की है। प्रोग्राम में वक्त जो घड़ियों असांखे वधीक इजाज़त न थी ॾियनि, सवाल त घणा आहिनि ऐं खोड़ सारियूं शयूं डिस्कस करे सघजनि थियूं यकीनन, पर प्रोग्राम जो वक्त थोड़ा लिमिटेड हूंदो आहे नाज़रीन। सो यस सिया साहब, प्रोग्राम में लास्ट में कमेंट्स भी लेती हूँ, आपके क्या कमेंट्स होंगे? ये आपका बहुत ज़बरदस्त प्रोग्राम है। मैं पहली मरतबा आपके प्रोग्राम में आया हूँ और डॉक्टर साहब ने बड़ी ज़बरदस्त गुफ्तगू की है और टॉपिक बड़े ज़बरदस्त हैं। और मैंने, चूँकि हम सुबह अपने कोर्स में होते हैं, लेकिन 2-3 बार ये प्रोग्राम आपका देखने का मौका मिला है मुझे, तो हमारी तरफ से तो आप लोग ये जहाद ही कर रहे हैं कि माशरे में अच्छे लोगों को यहाँ पर बुलाकर उनकी राय लेते हैं, उनसे डिस्कस करते हैं। तो ऐसे प्रोग्राम को जारी रहना चाहिए और अच्छे अच्छे लोगों को यहाँ पर। थैंक यू सो मच। आपका मैसेज क्या होगा तमाम व्यूवर्स के लिए? मेरा मैसेज ये है कि हम सबको अपनी अपनी जिम्मेदारियों को महसूस करना चाहिए। माशरे में अच्छाई की तरफ हमें अपने हिस्से को डालना चाहिए और अपने हिस्से का काम हमें ज़रूर करना चाहिए। बेहतरीन, बहुत खूबसूरत मैसेज तमाम व्यूवर्स तक पहुंचा। थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम। GM लगारी साहब, तव्हां प्रोग्राम जे हवाले सां छा चवंदव? सभ खां पहिरीं असां तव्हांजो शुक्रिया अदा करियूं, तव्हां असांखे हिन प्रोग्राम में घुरायो, तव्हां असांखे इज़त ॾिनी ऐं माशाल्लाह टॉपिक बि तमामु बहितरीनु हुयो ऐं प्रोग्राम बि तमामु बहितरीनु थियो। ज़ियाउद्दीन शेख साहब, डॉक्टर साहब जेको ॻाल्हि ॿोल कई टॉपिक जे हवाले सां, तमामु बहितरीनु ॻाल्हि ॿोल कई। हीअ सम्झो कि हिकिड़ी इबादत आहे, हिकिड़ो जहाद आहे जेको तव्हां हिते करियो पिया। जीअं असां वकील आहियूं, साईं डॉक्टर साहब आहे, वेठासीं ऐं असांखे दुनिया ॿुधो त असांजे चवण जो मक़सदु छा हो, असां जेको सो दुनिया खे या जेको आहे सो पब्लिक खे छा था चवणु चाहियूं ऐं उन्हनि खे छा करणु खपे। उन वेले सां तमामु ख़ूबसूरत लफ़्ज़ तव्हां प्रोग्राम जे लाइ प्रोग्राम में शामिल कया ऐं तव्हांजो इन शॉर्ट छा मैसेज हूंदो? मुंहिंजो इहो ई माना मैसेज आहे त हर माण्हू खे, हर इदारे खे पंहिंजी ज़िम्मेदारीअ सां माना जेको सो पंहिंजो कमु करणु खपे, पंहिंजी सुजागी करणु खपे। छो त जंहिं मक़सद लाइ जंहिं इदारे में जेको वेठो आहे उनजो इहो ई माना जेका ज़िम्मेदारी आहे त उहो पंहिंजे इदारे सां सचाई सां, जीअं असां वकील आहियूं पंहिंजी वकालत जे हिसाब सां सचाई सां बीठा आहियूं ऐं पंहिंजी जेका असांजे ज़हन में इहो ई हूंदो आहे त बाबा असांखे ही कमु एनी हाउ करिणो आहे। उन हवाले सां पंहिंजी ईमानदारी सां कनि। जी, तव्हांजो मैसेज ख़ूबसूरत अंदाज़ में असांजे व्यूवर्स ताईं पहुतो ऐं अव्हां जे वक़्तु ॾियण जा असीं थोराइता आहियूं। तव्हां आयो ऐं ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में प्रोग्राम असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुतो। डॉक्टर शाहनवाज़ दल साहब, तव्हां खां बि कमेंट्स वठंदासीं ऐं तव्हां खां मैसेज। ॾिसो, बहितरीन प्रोग्राम, थैंक यू सो मच, ऐं बहितरीन ॾिसंदड़ ऐं बहितरीन टीम ऐं बहितरीन थीम। यस, ठीकु आहे, थीम बहितरीन आहे। थैंक यू सो मच। बेसिकली जॾहिं तव्हां कंहिं कम ॾांहुं निकिरंदा आहियो त हुनजी प्रिपरेशन कंदा आहियो त तव्हांजो डायरेक्टर साहिबु तव्हां जंहिं तरीक़े सां सॼे प्रोग्राम खे खणी हलियो उनजे लाइ तव्हां समूरनि खे सलाम पेश कजो। थैंक यू सो मच डॉक्टर साहब। इन शॉर्ट छा मैसेज ॾींदव तमामु व्यूअर्स? ॾिसो, जदोजहद में कामयाबी आहे, पंहिंजनि जी ऐं पंहिंजनि जे लाइ जीअणो आहे ऐं जीअण लाइ जतन करणा आहिनि, जतन लाइ जदोजहद करणी आहे, अॻियां वधिणो आहे, मुल्क ऐं क़ौम ऐं सुल्तनत खे तरक़ी ॾियणी आहे त जदोजहद करणी आहे। ज़बरदस्त, ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां ॻाल्हायो, हमेशह हिकिड़ी रिदम में तव्हां ॻाल्हाईंदा आहियो ऐं रैपिडली डॉक्टर साहब असांजे प्रोग्राम में शरीक थींदा रहंदा आहिनि त हमेशह डॉक्टर साहब मौजूदु हुजनि था त प्रोग्राम सुहिणे अंदाज़ में अव्हां ताईं पहुचे थो ऐं असांजा एडवोकेट्स प्रोग्राम में मौजूदु रहिया। ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां ॻाल्हायो, ॾाढो ऑर्गेनाइज़्ड वे में तव्हां ॻाल्हायो। सभिनीनि महिमाननि जी शुक्रगुज़ार आहियां, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु असांखे ॾिनो ऐं हिन प्रोग्राम खे ख़ूबसूरत तव्हां बणायो। नाज़रीन, मूंखे ॾींदो इजाज़त, मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो, मुंहिंजा आयल मुअज़्ज़िज़
ख़ासि महिमाननि खे इजाज़त ॾींदो। हिन पूरे प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु रहियो टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 आहे, वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैक वठो, मालूमात पैकेट ते ॾिनल कोपन में दाख़िल करियो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो ऐं मौक़ियो हासिल कयो। टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो जो तव्हां हिसो बणिजी सघो था, खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम ऐं पंहिंजी दुआउनि में भरपूर यादि रखिजो। अल्लाह निगहबान।